मिली और इसको सीख मिले तो होना था प्यार। अब हम म्यूजिक के साथ कंटिन्यू करते हैं। होना था प्यार हुआ मेरे यार, होना था प्यार हुआ मेरे यार। आए नजर चेहरे हजार, होना था प्यार। तेरे दिल के शहर में घर मेरा हो गया, हो गया। सपना जो देखा तुमने वो मेरा हो गया, हो गया। डूबे तो यूं जैसे हो पार, होना था प्यार हुआ मेरे यार, होना था प्यार हुआ मेरे यार। आए नजर चेहरे हजार, होना था प्यार। ये चीज। हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भई शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? आई होप त तव्हांजो वीकेंड तमामु सुठो गुज़रियो हूंदो। अॼु मां शोभी भाई जेको आहे सोचियोसीं त हूअं ई हमेशह जॾहिं बि असां ईंदा आहियूं मतिलबु ईअं ई सलाम दुआ ॻाल्हियूं 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 ऐं काफ़ी डिप्रेसिंग ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे माशरो हालात जहिड़ी तरफ़ वञी रहिया आहिनि, असांखे बि उहे ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं आहिनि, माशरे सां गॾु गॾु हलणो पवंदो आहे। सो अॼु असां सोचियोसीं थोरो चेंज ऐं अॼुकल्ह जेको आहे शोभी भाई माशाल्लाह सां असांखे नज़र अची रहिया आहिनि शो में, त हिनजे करे मां चयो थोरी चिट चैट बि कजे शोभी भाई सां ऐं थोड़ी मस्ती मज़ाक भी कजे त जीअं तव्हां भी इंजॉय करे सघूं या असां भी इंजॉय करे सघूं। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम करण, और आज से मुझे मोहतात होना पड़ेगा क्योंकि मैं सोच रहा था कि मैं अभी आपका टेस्ट लूंगा, आपको सिखाऊंगा तो आप यकीनन कुछ ना कुछ गलत करेंगी, लेकिन आपने वो दोनों चारों लाइनें इतनी सही से इतनी सही नहीं थी, मुझे पता है गलतियां थी उसके अंदर। अब मुझे मोहतात रहना पड़ेगा यानी कि थोड़ा सा। कैसे है शोभी भाई, आप ठीक शुक्र हैं? अल्हम्दुलिल्लाह, बहुत शुक्र है करण। माशाल्लाह माशाल्लाह, तबीयत ठीक है आपकी? घर पे सब खैरियत है? जबरदस्त। मेरी प्यारी परी कैसी है? परी मजे में मौज में, माशाल्लाह माशाल्लाह से, अल्लाह का करम है और जो कुछ भी है उसके नसीब से है। बिल्कुल 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 माशाल्लाह से। और आपके माशाल्लाह से वीकेंड पे जो काम काज थे कैसे रहे? सीज़न बहुत अच्छा है, ज़बरदस्त है और जिसे कहते हैं कॉर्पोरेट इवेंट्स बहुत ज़्यादा हैं। सही, ये अच्छी बात है कि कोविड के बाद ये होना शुरू हो गए, वरना तो हम शादी ब्याह के टेंट की जीनत बनते जा रहे थे, तो वो बड़ा मेरे लिए मुश्किल अच्छा है। था। अभी ब्रांड्स जी, जो है बिल्कुल। बैंड्स वापस आ रहे बैंड्स हैं वापस आ और वापस सारी चीज़ें रूटीन में आ रही हैं, तो बहुत अच्छा है माशाल्लाह से। फर्स्ट को या फर्स्ट मई या सेकंड मई से अपना 5 तक हो सकता है मैं चाइना का एक विज़िट करके आऊँ,
एक शो है डिज़ाइन, इंशाल्लाह सबकी दुआएं इंशाल्लाह इंशाल्लाह। जून शोएब भाई, मैं तो हाँ मैं तो गुजर गया, सॉरी जून। हाँ। जून सो के उठने में यही होता है। वही मैं सोच रही हूँ, मैंने कहा मैं तो ऑलमोस्ट गुजर गया। अच्छा ये बताएं आप इतने स्मार्ट कैसे होते यार? मैं बस आजकल अपनी वो राज नहीं बताऊंगी ना, फिर वो राज तो फिर राज नहीं रहता ना भाई, हमें भी बता देना थोड़ा सा, जब मैं और स्लिम हो जाऊंगी फिर वो मैं राज बताऊंगी। फिर मैं शेयर करूंगी सबके साथ, थोड़ा मैं ट्राई कर लूँ ना। और जी व्यूअर्स, मस्ती मजाक त हलंदी रहंदी, कुछ ॻाल्हियूं भी करे वठूं। ॻाल्हियूं ये हैं त अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त असांजे सोसाइटी जे अंदरि जेके हालात आहिनि, छा थी रहियो आहे। पहिरें त हिकिड़ी वबा जंहिंखे असां कोविड-19 जे नाले सां सुञाणियूं, ऐं उन खां पोइ जॾहिं अल्लाह अल्लाह करे उन दम तोड़णु शुरू कयो, मास्क वग़ैरह लाइ फिटी कयासीं, थोरो रूटीन में आयासीं, साह खणण जी कोशिशि कई, त वरी जेको आहे हिकिड़ो अफ्रीका मां नओं वायरस साम्हूं आयो आहे, जंहिंखे चवनि था मंकी पॉक्स। ऐं मंकी पॉक्स जेको आहे 15 मुल्कनि में हिन वक़्त ताईं फैलिजी रहियो आहे, जंहिंमें कैनेडा, इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया ऐं ॿिया बि इलाही मुल्क आहिनि जिन में फैलिजी वियो आहे। सो एहतियात तमामु ज़रूरी आहे। उहो फैलिजे कीअं थो, इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थी, उनजा प्रिकॉशन्स छा आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां थी। फैलिजे ईअं थो त जानवरनि में का बीमारी थिए थी, ऐं उन खां पोइ उहा इंसाननि में मुब्तला थिए थी, ऐं उहा डाइवर्ट थी थिए पई। जीअं कोरोना असांखे हिक ॿिए मां लॻंदो हुयो त हेतिरा मोटा मोटा दाणा थियनि था, पीप वारा, जिन में अजीब क़िस्म जो पाणी भरिजी थो वञे, रैशिस थियनि था, ख़ारिश थिए थी, तव्हांखे बुखार थिए थो, 103-104 डिग्री बुखार थी थो वञे, ज़ुकाम थिए थो, खंघि थिए थी, जिस्म में सूर थिए थो। ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हां टेस्ट वग़ैरह करायो था त तव्हांजो उहो पॉज़िटिव अचे थो, उनजी बि वैक्सीन्स आहिनि। तव्हांजे घर में जेकॾहिं कोई बि जानवर आहे, कोई बि पेट तव्हां रखो था, त प्लीज़, हिकिड़ो त गर्मी ॾाढी आहे, उन्हनि जानवरनि खे तव्हां टाइम टू टाइम पाणी ज़रूरु ॾींदा कयो। जेको बि 2 वक़्त या 1 वक़्तु जेको बि तव्हां उन्हनि खे मानी ॾियो था, उहो उन्हनि खे एतिरी क्वांटिटी में ॾियो जो पंहिंजो पेट भरे सघनि, ऐं पाणी उन्हनि जे लाइ ज़रूरु रखंदा कयो। जीअं तव्हां ॾिसो था त उनजो पॉट ख़ाली थी वियो आहे, तव्हां फ़ौरन उनखे फिलअप कयो। तव्हां वेट में न रहो, ॾाढी हीट आहे, हीट वेव तमामु घणी आहे, जानवर मरी चुका आहिनि काफ़ी सारा, परिंदा वेचारा इलाही मरनि पिया था। सो इंसाननि सां गॾु गॾु जानवर ऐं परिंदनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं ॾिसो था त जेकॾहिं उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी काई बि बीमारी तव्हांखे फील थिए थी, ऐं उहो एतिरो सुठो रिस्पॉन्स तव्हांखे नथो ॾिए, तव्हां इमीडिएट उनखे डॉक्टर ॾे वठी वञो। तव्हां पंहिंजी जेको आहे सेल्फ मेडिकेशन जानवरनि ते बि न आज़मायो, उन्हनि खे डॉक्टर्स ॾे वठी वञो, डॉक्टर्स खां टेस्ट करायो, ऐं उन्हनि खे जेकॾहिं काई बि बीमारी आहे त उन्हनि खे फ़ौरन वैक्सीन करायो। पाकिस्तान में अञा ताईं मंकी पॉक्स जी वैक्सीन न आहिनि आयूं, पर शायदि जल्दी अचण वारियूं आहिनि। सो एहतियात तमामु घणो कयो। हींअर जेके बि फ्लाइट्स ॿाहिरां अची रहियूं आहिनि, सभिनीनि जा टेस्ट थी रहिया आहिनि। हींअर फ़िलहालु पाकिस्तान जे अंदरि कोई बि अहिड़ो केस नाहे साम्हूं आयो, पर ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं अची वियो त तव्हांखे ख़बर आहे त केतिरी बर्बादी थी सघे थी। असां वटि अञा ताईं वैक्सीन्स बि न आहिनि। कोरोना सां त माण्हू विढ़ी वियो, पर मंकी पॉक्स अहिड़ी बीमारी आहे हिन वक़्तु जो अल्लाह पनाह ॾिए असां शायदि उन सां न विढ़ी सघूं। सो तमामु घणो एहतियात कयो। हीट वेव बि तमामु घणो आहे, ऐं गर्मी बि तमामु घणी थी रही आहे। उन सां गॾु गॾु जेके ॿाहिरि नॉर्दर्न एरियाज़ में वञण जी ख़्वाहिश रखनि था, सो प्लीज़ तव्हां जेको आहियो वञो, बिल्कुलु इंजॉय कयो। हिते त शदीद गर्मी आहे, ऐं उते अल्लाह जी कुदरत आहे। नारान ऐं बाबूसर में बर्फ़बारी थी रही आहे, ज़रूरु इंजॉय कयो, पर एहतियात बि ज़रूरु कयो, छो त हादसा ईअं ई थींदा आहिनि जॾहिं असां एहतियात न कंदा आहियूं। बर्फ़ ते जॾहिं बि तव्हां ड्राइव कयो था त पंहिंजे टायर्स ते चेन्स ज़रूरु हणायो, ऐं जेके शूज़ आहिनि उहे अहिड़े तरीक़े जा पायो जेके तव्हांखे बर्फ़ ते स्लिप न कराइनि, बल्कि तव्हांजो बैलेंस बरक़रार रखनि। त ॻाल्हियुनि जो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। तव्हां असांखे कॉल करे असां सां ॻाल्हाए बि सघो था, शोभ भाई खे फरमाइश बि करे सघो था। ऐं अॼु जेके असां वटि गेस्ट हिते मौजूदु आहिनि, मतिलबु एतिरा ज़बरदस्त राइटर आहिनि, एतिरा प्यारा इंसान आहिनि, जो मां छा ॻाल्हि कयां उन्हनि जी तारीफ़ में। माशाअल्लाह सां हिकिड़ो टाइम हुयो जंहिं टाइम मां KTN जॉइन कई हुई, ऐं जॾहिं थोरो थोरो नालो थियणु शुरू थियो, किरण अब्बासी खे माण्हुनि सुञाणणु शुरू कयो, त सुठा सुठा प्रोजेक्ट्स मिलणु शुरू थी विया। ऐं जॾहिं मां लीड ते अचणु शुरू कयो त उन्हनि मां ही वाहिद अहिड़ा इंसान हुआ जिन सां गॾु मां कुझु प्रोजेक्ट्स कया, ऐं एतिरा ज़बरदस्त प्रोजेक्ट्स कया जिन जा मूंखे नाला हींअर यादि कोन्हनि के, पर शायदि हुननि खे बि यादि न हुजनि, छो जो कमु तमामु घणो हुयो उन टाइम, आर्टिस्ट तमामु घणा हुआ ऐं कैरेक्टर्स तमामु घणा हुआ।
पर कुछ यादूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि इंसान जे दिलनि में रहिजी वेंदियूं आहिनि, दिमाग़नि में रहिजी वेंदियूं आहिनि त हा फलाणो प्रोजेक्ट मां कयो हुयो, उन्हनि जा राइटर ही हुया। मां नालो तव्हांखे थोरी देरि में ॿुधायां थी, थोरो अञा इंतज़ारु कयो, मां उन्हनि जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाए थो वठां। अॼु मूं वटि हिकिड़ी ज़बरदस्त शइ आहे उन्हनि जे हवाले सां, जेका मुंहिंजे हथ में आहे, उन्हनि जो बायो आहे सॼो, मां पढ़णु चाहींदसि इहो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॾाढा रिस्पेक्टफुल इंसान आहिनि, मां ॾाढी इज़त कंदी आहियां उन्हनि जी। जॾहिं बि असां वटि हिते KTN में स्क्रिप्ट रूम हूंदो हुयो, उते फरहाद काइम खानी ऐं यूब जेको आहे उते हूंदा हुया, ऐं सर बि उते वेठा हूंदा हुया, त मां अक्सर करे वेंदी हुयमि, भले कमु हुजे या न हुजे, पर मां सलाम ज़रूरु करणु वेंदी हुअसि। छो जो कुझु इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे तव्हां सिर्फ़ु सलाम ई कयो न त तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे, ऐं उन्हनि सां ॻाल्हाईंदे कचहरी कंदे बि मज़ो ईंदो आहे, कुझु न कुझु सिखण लाइ मिलंदो आहे, ऐं दिलि चवंदी आहे त न यार ही सुठा इंसान आहिनि, इन्हनि सां वेहो, कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। ऐं हमेशह उहो कोई न कोई प्रोजेक्ट डिस्कस कंदा हुया, का न का कहाणी बि जेको आहे डिस्कस कंदा हुया, या मुंहिंजे माइंड में बि का शइ ईंदी हुई त मां बि उन्हनि सां डिस्कस कंदी हुयसि। त वधीक शायदि मां तव्हांखे इंतज़ारु न करायां, मां तव्हांखे नालो ॿुधाए थी छॾियां त असां सां गॾु आहिनि माशाअल्लाह सां KTN जा मोस्ट सीनियर स्क्रिप्ट राइटर तारिक कुरैशी साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम, फर्स्ट क्लास। पहिरीं हिकिड़ो नंढिड़ो कमेंट कंदुसि, जी सभ खां पहिरीं त जेको तव्हां इंट्रो ॾिनो जी उहो ॾाढो शानदार। सर मां कोशिशि कई, अञा ही शइ रहिजी वई आहे। न न, मां इंट्रो तव्हांजी जेका प्रोग्राम जी ओपनिंग थी जी 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 उहा ॾाढी सुठी हुई। उन में ॿ टे ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हियूं हुयूं, ख़ासि तौर ते मंकी पॉक्स जे हवाले सां जेको तव्हां अवेयरनेस ॾिनी, हिकिड़ो इहो, ॿियो वरी जेको नादरन रियासत जे लाइ जेके वञनि था घुमण, उन्हनि खे जेके सलाहूं ॾिनियूं सुठियूं हुयूं। टियों जेको तव्हां तारुफ़ करायो आहे त उन में सचपच त इहा ॻाल्हि आहे त तव्हां मिटीअ खे मान ॾिनो आहे, इहा तव्हांजी ग्रेटनेस आहे, सची ॻाल्हि इहा आहे। असल में नियाणी ॻाल्हि ॿुधो न, गॾिजी कमु कयासीं, ड्रामा बि लिखिया, तव्हां हुननि में परफॉर्म कयो, उहा ॿी ॻाल्हि आहे त तव्हांजा जेके कैरेक्टर्स हुया मोस्टली तव्हांखे मिलंदा नेगेटिव, माण्हू सम्झंदा त इहे जेका असां कमाई ॾाढी ख़तरनाक हूंदी, पर तव्हांजे अंदरि जी जेका सॉफ्टनेस हुई उन्हनि कंहिं कोन्ह थी। पर मुंहिंजे ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त इहे जेके गॾु कमु करण जा तजुर्बा आहिनि ऐं उहे जेके यादगिरियूं आहिनि, उहो असांजो उहो स्टॉक आहे, जेको उहो एसेट आहे जेको संभाले रखूं था, हमेशह हूंदो आहे। हक़ीक़त ॻाल्हि आहे सर। ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं ब्रेक खां पोइ, छो त वक़्तु थी वियो आहे। जी व्यूअर्स, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, में तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं माशाअल्लाह सां असांजा गेस्ट ज़बरदस्त गेस्ट आहिनि, मोस्ट सीनियर स्क्रिप्ट राइटर्स सां गॾु मौजूदु आहिनि तारिक कुरैशी साहब। ऐं तव्हां बि असांखे कॉल करे सघो था, तारिक साहब सां ॻाल्हाइणु चाहियो था त तव्हां बिल्कुलु उन्हनि सां बि ॻाल्हाए सघो था। कोई सवाल, काई शइ तव्हांजे माइंड में अचे थी त तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल करे सघो था, ऐं जेकॾहिं शोभी भाई का फरमाइश करणी आहे त तव्हां उहा बि करे सघो था। सो जल्दी जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो, नंबर डायल कयो, स्क्रीन ते अची रहियो आहे, ऐं असांखे जल्दी जल्दी सां कॉल कयो। सर अॼुकल्ह छा थी रहियो आहे लाइफ में? ॿ कम थींदा आहिनि, हिकिड़ो तव्हांजो हूंदो आहे प्रोफेशन, ॿियो हूंदो आहे तव्हांजो पैशन। सही, तव्हांजो प्रोफेशन त ख़बर आहे, पैशन छा आहे तव्हांजो? पैशन लिखणु। उहो त आहे। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, उहो चवंदो आहे त माण्हू जो पैशन ई हुनजो प्रोफेशन हुजणु घुरिजे। सो उन सां पार्टली त इतफ़ाक़ कंदो आहियां, पर मुकमिल तौर ते न। ज़रूरी न आहे त तव्हांजो पैशन ई तव्हांजो प्रोफेशन थिए। पैशन मुंहिंजो लिखणु आहे, सो पर लिखण जे लाइ ज़रूरी आहे त पढ़िजे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ी सिट लिखणु चाहियो था त 10 किताब पढ़ो। सो माना जॾहिं मूंखे लिखणो हूंदो आहे त मां घणो पढ़ंदो आहियां। सर पर तव्हां इहो जेको सिलसिलो तव्हांजो स्टार्ट थियो लिखण वारो, इहो कॾहिं खां थियो? ईअं जेकॾहिं ॻाल्हि डिघी कबी, कहाणी वॾी आहे, पर टू कट द लॉन्ग स्टोरी शॉर्ट, हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। कुरतुल हैदर तमामु वॾी राइटर आहे, माना नंढे खंड जी तमामु वॾी राइटर। उनजो बायोग्राफी मूं किथे पढ़ी हुई, या किथे मूं हुनजी ॻाल्हि या पढ़ी हुई कंहिं किताब में, कारे जहाँ दराज़ है में या किथे ॿिए में, त उन लिखियो आहे त उन्हनि 8 सालनि जी उमिरि खां लिखणु शुरू कयो हुयो। सो मूंखे बि जंहिंसां यादि अचे थो, हाणे मां हुन सां पंहिंजी का कंपेरिज़न कोन थो करियां, पर थींदो ई आहे शायदि।
इहो कोई इतफ़ाक़ हूंदो आहे राइटर्स सां त उहे अर्ली एज खां लिखणु पढ़णु शुरू कंदा आहिनि। सो मूं बि तमामु अर्ली एज खां लिखणु शुरू कयो। मुंहिंजो ख़्यालु आहे त 2-3 दर्जे में लिखंदो जेको बि लिखियो हूंदो ज़रूरु नॉनसेंस ई लिखियो हूंदो उन ज़माने में, पर मां लिखियो उन ज़माने खां ई आहे। सर मतिलबु मां कॾहिं कॾहिं इहा शइ सोचींदी आहियां त जीअं तव्हां ॻाल्हि कई 2-3 दर्जे में माण्हू जॾहिं लिखणु शुरू करे थो त उन वक़्तु इंसान जी कहिड़ी फील ॿार आहे, ॿार जी छा फीलिंग हूंदी उन वक़्तु, मतिलबु छा लिखंदो हूंदो जेको पढ़ी आयो आहे या जेको घर में ॾिसे थो माउ जे बारे में, पीउ जे बारे में? हा ईअं बि हूंदो आहे, पर मूं जेको मूंखे यादि अचे थो अटैम्प्ट कयो हुयो उहो हिकिड़ो स्टेज नाटक लिखण जी कोशिशि कई हुई। पर इहो का अचरज जहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। मोज़ार्ट 5-6 सालनि जी उमिरि में तमामु ज़बरदस्त सिम्फोनीज़ तरतीब ॾिनी, सुठी ॾाढी ज़बरदस्त कंपोज़िशन हुन कई हुई। ऐं जेके वॾा वॾा आर्टिस्ट पैदा थिया आहिनि उहे शायदि को गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि, नंढे हूंदे खां ई कुझु न कुझु कंदा आहिनि। पर मुंहिंजो उन्हनि सां को कंपेरिज़न कोन्हे को, कंहिंसां बि कोन्हे को। उहे माना ईअं चइजे त आफ़्ताबे आलम ताब आहिनि ऐं मां हिकिड़ो नंढिड़ो ज़रो आहियां। न सर माशाल्लाह तव्हां जेको बि कमु कयो आहे पास्ट में जेकॾहिं असां ॾिसूं त माशाल्लाह तव्हांजो इलाही वॾो नालो आहे। ऐं स्क्रिप्ट राइटर्स में जेकॾहिं ॻाल्हि कयां थी त तव्हांजो नालो इलाही मथे ईंदो हुयो ऐं स्टिल अॼु बि तव्हांखे सुठनि वर्ड्स में असां यादि कंदा आहियूं, छो त तव्हां माशाल्लाह एतिरा सुठा प्रोजेक्ट्स असांखे ॾिना, असांजी स्क्रीन खे 4 चंड तव्हां हयां ऐं तव्हां एडिटिंग बि गॾु कई आहे। हा हाणे हिन में 2 शयूं आहिनि। जेको स्क्रिप्ट एडिटिंग जो कमु आहे न उहो टोटली डिफरेंट कमु आहे, बल्कि उहो त जूस कढंदो आहे माण्हू जो सॼो। ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। मूंखे चवंदा त हीअ स्क्रिप्ट हिनखे हिफ्स थी वेंदा आहिनि। जॾहिं मां हिते KTN ते कमु कंदो हुउसि त अदल समूरो चवंदो त तव्हांखे सभई पुराणियूं सीरियल्स यादि आहिनि जेके ॿियनि जूं, उन्हनि जी फल ऐं साईं पंहिंजो आहे अयूब गाज़ साहिबु ॾाढा सुठा प्रोग्राम कंदो हुयो KTN ते। उहो बि चवंदो तव्हांखे एतिरो यादि कीअं थो पए। सो ख़ैर स्क्रिप्ट एडिटिंग अलॻि कमु आहे, स्क्रिप्ट राइटिंग अलॻि कमु आहे। उहो वरी ॿियनि हंधनि ते जेको चवनि था उनखे चवंदा त क्रिएटिव कंटेंट क्रिएशन चवनि था या कुझु बि चवनि था, पर बहरहाल स्क्रिप्ट राइटिंग बि शइ आहे। माना उहो तव्हां लिखंदा आहियो तबज़ात, तव्हांजी ओरिजिनल राइटिंग्स हूंदियूं आहिनि। जॾहिं त स्क्रिप्ट एडिटिंग माना ॿियनि जो स्क्रिप्ट तव्हां एडिट करे ठाहे उनखे सुहिणो कंदा। पोइ जॾहिं तव्हां स्क्रिप्ट एडिट वग़ैरह कंदा हुआ त तव्हांखे इलाही शयूं कटणियूं पवंदियूं हूंदियूं, पोइ तव्हांजो डायरेक्टर जो या जंहिं बि लिखियो आहे उन्हनि जे विच में बहस मुबाहिसो त थींदो हूंदो? हा उहो ईअं आहे त काफ़ी ॻाल्हियुनि ते डिसएग्रीमेंट थींदो आहे, पर मुंहिंजो तरीक़ो इहो हूंदो हो त मां कैंची कोन घुमाईंदुसि, मां हुनजो बहितर अल्टरनेटिव ॾींदो हुउसि, उनजो सुठो सब्स्टिट्यूट पैदा करे ॾींदुसि त यार हिन जुमिले खे जेकॾहिं हीअं लिखूं या हिन सीन खे हीअं करियूं या हिन सिचुएशन खे हीअं रिफ्रेश कयूं त उहो मां। ऐं मुंहिंजी कोशिशि इहा आहे, मूं किताब बि एडिट कया आहिनि मुख़्तलिफ़ राइटर्स जा, ऐं कुझु मैगज़ीन्स बि मां एडिट कंदो रहियो आहियां जेके मंथली या क्वार्टरली निकिता बि आहिनि। त उन्हनि में जेको कमु हूंदो आहे उन में बि मां कोशिशि कंदो आहियां त तव्हां सबिंग बि सुठी कयो, एडिटिंग सुठी कयो, पर तव्हां जेको राइटर जो जेको असुलु पैगाम आहे उनखे मजरू थियणु न ॾियो। सही, ज़बरदस्त। हिते कॉल वठंदासीं, कॉल बि असां सां गॾु आहे, शो जी फर्स्ट कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? जी जी तमामु घणा बहितरीन ड्रामा हुआ ऐं तमामु घणो इनजो नालो जेको आहे पाकिस्तान जे तक़रीबन सुठे राइटरनि में। जी जी बिल्कुलु। ऐं अॼु जेकॾहिं अॼु इन खां पुछा कंदासीं जेकॾहिं असांजी KTN वारा बि को सुठो ड्रामो लिखियो हुजे इन्हनि खे उहो ॿुधाइनि त महिरबानी करे। तव्हांखे लिखणो आहे? न जी, KTN ते हिननि को ड्रामो अहिड़ो लिखियो हुजे जेको माना अच्छा इलाही आहिनि भाउ, इलाही आहिनि। चंद तव्हांखे ॿुधायूं था कहिड़ा कहिड़ा हुया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़। सर जवाब मोहम्मद उमर जुडो मां ॻाल्हायां त भाउ खे ॿुधायां त मूं शुरूआति KTN खां ई कई। मूं ड्रामा PTV जे लाइ बि लिखिया हुआ, पर उहो वरी ड्रामा उन मां अक्सर ड्रामा त स्क्रिप्ट एडिटर जी बकरी खाई वई। ठीकु आहे, सो उन्हनि मां मूंखे लॻे थो को हिकु अधु हलियो हूंदो, ॿिया मुंहिंजा उर्दू में हलिया आहिनि, उहे सिटकॉम्स हुया। पर जेके मूंखे असुलु मुंहिंजो सॼो कमु आहे, मुंहिंजी ज़िंदगी ॼण KTN ते गुज़री आहे, उहे जेकॾहिं ड्रामा वेही शुमारु कजनि त हुन में इलाही वक़्तु लॻी वेंदो। ऐं उहे पना जेकॾहिं मूं लिखियल जेकॾहिं विछाइजनि त कराची खां वठी जुॾे ताईं माना रोड ठही वेंदो। सो फ़ासिला पाकिस्तान जी पहिरीं मेगा सीरियल, पाकिस्तान जी थो चवां, सिंध जी न, पाकिस्तान जी मेगा सीरियल उर्दू में कोन लिखी वयूं हुयूं। आज पंहिंजो अरबा खां वठी आचर ताईं कंटिन्यूस 5 ॾींहं हलंदी हुई। फ़ासिला हुई,
पंजी मौसम हुई, कोहीड़ो हुई, कायनात हुई, ये तो हुयूं मेगा सीरियल्स या वञी था। ख़ैर उहा बि हिकिड़ी सिटकॉम जी मेगा सीरियल हुई, पर जेके बेशुमार सोलो प्लेस लिखिया जिन में मूंखे इलाही सारा अवॉर्ड बि मिलिया, या लॉन्ग प्लेस लिखिया, इतफ़ाक़ सां हिकिड़ो लॉन्ग प्ले लिखियो हुयो जंहिंमें असलम भुट्टी 8-10 रोल कया हुया। ॾाढो सुठो डायरेक्टर त आहे ई आहे, पर उन में ॾाढो सुठो परफॉर्म कयो हुयो। सो उहो हुयो मुंहिंजे ख़्याल में उन जो नालो हुयो दर्शन धारूंदार, उन ते अवॉर्ड मिलियो। त KTN जे लाइ त लिखियो ई KTN जे लाइ आहे। सो KTN ईअं चइजे तव्हांजी पेरेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे, मुंहिंजे लाइ पेरेंट इदारो आहे जंहिंमें मूं लिखणु शुरू कयो हुयो। सही, ज़बरदस्त, माशाल्लाह। ये अचीवमेंट्स आहिनि तव्हांजो, अञा त खोड़ अचीवमेंट्स बाक़ी रहियल आहिनि। सर फासला ड्रामो जेको हुयो KTN जो मेगा सीरियल हुयो, ऐं मतिलबु शौक़ सां माण्हुनि ॾिठो, ऐं उन टाइम मतिलबु असांखे जेको फीडबैक मिलंदो महीने खां पोइ, 2 महीननि खां पोइ, तव्हां छा था सम्झो उहो ड्रामो जेकॾहिं अॼु ठहे हा त छा थिए हा? असल ॻाल्हि इहा आहे त हर शइ पंहिंजे टाइम ते थींदी आहे, ॾिठी वेंदी आहे। पर मिसाल जेको किताबु तव्हांखे सुभाणे पढ़णो आहे सो त तव्हांखे अॼु कोन मिलंदो, न को तव्हांखे टाइम मिलंदो पढ़ण जे लाइ। सो कुझु वक़्तु कुझु शयूं हूंदियूं आहिनि जिन जे पढ़ण जो, जिन जे ॾिसण जो टाइम हूंदो आहे। त ईअं को फ़ासिला जो पंहिंजो हिकिड़ो टाइम हुयो, हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त कॉम्बिनेशन थी वई, डायरेक्टर, प्रोड्यूसर, एक्टर, इवन उन जो जेको थीम सॉन्ग हुयो, उहे सभु शयूं उन टाइम ते ठहियूं ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां थी वियूं। हाणे जेकॾहिं थींदो त मां वरी चवंदुसि त एवोल्यूशन जेका थिए थी न, इर्तिका, हाणे जॾहिं बि लिखिबो त ज़रूरु फ़ासिला खां अञा बहितर लिखिजंदो ऐं उन खां वधीक ख़ूबसूरत पेश थींदो जेकॾहिं माण्हू चाहे त। तव्हांखे छा थो लॻे अॼुकल्ह जे दौर में इहो ड्रामो हलंदो? इन खां वधीक ड्रामा हलनि पिया। असां सिंधी मीडिया में त कुझु कोन था ॾेखारियूं, काफ़ी सोशल इश्यूज़ आहिनि जिन ते असां डिस्कस कोन था कयूं, जो असांजी सोसाइटी में उहे टेबूज़ आहिनि, ऐं पर उर्दू मीडिया में उहे शयूं ॾेखारी वयूं आहिनि। ईअं बि कोन्हे को त उर्दू में मीडिया ॾाढो सभु कुझु सुठो थी ॾेखारे, पर इन में को शक न आहे त असां खां वधीक एडवांस शयूं उन्हनि ॾेखारियूं आहिनि। सबबु खोड़ सारा आहिनि, त उन्हनि वटि रिसोर्सिस तमामु घणा आहिनि, सर ये स्टोरीज़ उन्हनि खे प्रमोशन घणो आहे। बिल्कुलु प्रमोशन्स बि, ऐं कुझु रीज़न्स हूंदा आहिनि इहे स्टोरीज़ ठाहिण जा, स्टोरी इहे प्ले करण जा, स्क्रीन ते ॾेखारण जा कुझु रीज़न्स हूंदा आहिनि। ईअं न आहे त असां जेकॾहिं का शइ ॾेखारियूं था त असां ॾिसी करे फैमिली सां गॾु वेठा आहियूं या छा, त मतिलबु हिकु कहिड़ो वल्गर ड्रामो आहे। मतिलबु समटाइम्स असां वर्ड जहिड़ा यूज़ कंदा आहियूं घर में वेही करे, या ॿारनि खे चवंदा आहियूं त हटो हटो चैनल चेंज कयो। पर सर अॼुकल्ह जे असांजी सोसाइटी जे अंदरि अहिड़ियूं इलाही शयूं थी रहियूं आहिनि जेके असांखे न्यूज़ जे थ्रू, सोशल मीडिया जे थ्रू ख़बर पवंदियूं आहिनि, ऐं जॾहिं असां उन्हनि ते लिखणु वेहंदा आहियूं ऐं उहो जॾहिं असां प्रेज़ेंट कंदा आहियूं स्क्रीन ते, त असांखे सोसाइटी एक्सेप्ट न कंदी आहे। हाणे त ड्रामनि में तव्हां वल्गरिटी या पोन या अहिड़ियूं शयूं, फहिश शयूं जंहिंखे चयो वञे थो, ख़राबु शयूं, उहे ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे का। हाणे त तव्हांजा सियासतदान इहो कमु था कनि, उहे ड्रामनि जहिड़ियूं जेके वल्गरिटीज़ पंहिंजी तकरीरुनि में था कनि। तव्हां ॿुधो त माना हिकिड़ो पॉलिटिशियन आहे, हिकिड़ी न्याणी जे नाले छा थो चवे, असां नथा चऊं त उन्हनि छा कयो हुयो, उन्हनि कहिड़ा गंद कया हुया, पर ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा वैल्यूज़ थींदा आहिनि त बि तव्हां तमामु वॾे जलसे आम में तव्हां ॻाल्हियूं कयो। सो हाणे तव्हांखे ड्रामनि में वल्गरिटी ते परेशान न थियणु घुरिजे, छो जो सोसाइटी हाणे इहा वॾे लार्ज स्केल ते करे पई थी। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही था चओ। ख़ैर आई कैन से नो कमेंट्स, बट वाक़ई इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, इलाही कुझु थी रहियो आहे जेको ॾिसी करे असां मज़ा वठंदा आहियूं स्क्रीन ते। सर अॼुकल्ह जेके ड्रामास ठही रहिया आहिनि, असां पंहिंजी सिंधी मीडिया जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हींअर स्ट्रॉन्ग स्क्रिप्ट कोन्हनि के, इन जो वजह छा आहे? उहे राइटर्स कोन्हनि के, माशाल्लाह जीअं तव्हां हुया, तव्हां वारो टाइम हुयो, हींअर न तव्हां बि कमु कयो था, ॿिया बि इलाही नाला आहिनि जेके हींअर असांजे स्क्रीन खां आउट आहिनि। हा, ईअं आहे त सुठी टीम ठहे, कॉम्बिनेशन सुठी ठहे, जो त ड्रामा अञा सुठा थी सघनि, सुठा लिखिजी सघजनि था। असां वटि आहिनि न राइटर, अयूब गुल आहे, निसार बांभण आहे, इमदाद चना आहे, सिकंदर अब्बासी आहे, खोड़ सारा सुठा राइटर पिया आहिनि। सर पर कम नथो थिए न उन तरह जो, उन्हनि खे सुठा इंसेंटिव्स ॾियो न, उन्हनि खे घुराए प्यार सां विहारे, चांहि पियारियो, उन्हनि खे चओ त बाबा तव्हांजो ही रिम्यूनरेशन या ही तव्हांजो ऑनरेरिया थींदो, ऐं हिकिड़ो माक़ूल उन्हनि खे ॾियो न। तव्हां हर शइ जेकॾहिं माना चवंदो त इहा फ्री लंच हुजे त ईअं न थींदो आहे। जेको आहे घटि क़ीमत ते सस्ता रोए बार बार, महांगा रोए हिकु बार, सुठी शइ ठहंदी त उन ते थोरी कास्ट त लॻंदी आहे न। असांखे नो डाउट त सिंधी मीडिया खे मार्केट मां बिज़नेस जो जेको शेयर आहे तमामु थोरो थो मिले, जॾहिं त बाक़ी ॿोलियुनि खे, मां ईअं नथो चवां त उन में उर्दू आहे या पंजाबी आहे, पर बाक़ी जेके ॿियनि ॿोलियुनि खे
सुठो मार्केट शेयर मिली थो वञे ऐं इन जे करे बि इहो आहे सबबु त जॾहिं अच्छा पर इहो ईअं चई उन्हनि खे असां वेवियर नथा ॾेई छॾियो उन्हनि खे तव्हां नथा जेको आहे पंहिंजो इग्नोर करे सघो ॻाल्हि इहा आहे त असांजे जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा पैकेजिस सुठा हुजणु घुरिजनि म्यूज़िशियन्स जेके आहिनि कैमरामैन आहिनि जेको बि तव्हांजो क्राफ्टमैन आहे तव्हांजो क्रू आहे जेके आर्टिस्टन्स आहिनि इहे सभिनी इहे डिज़र्व कनि था त उन्हनि खे सुठी पघारूं हुजनि जॾहिं सिंधी मीडिया में कमु कंदड़ कैमरामैन ॾिसे थो त बाक़ी मीडिया जेके ॿिया हाउसिस आहिनि उते उन्हनि खां ऑलमोस्ट ट्रिपल या फोर टाइम वधीक सैलरी खणणु वेठा हुए त उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थिए थी ॾुख थिए थी उहे चवंदा जान छॾ असांखे माना असां वञूं ॿी का चङी नौकिरी मिले का मास्तरी मिले का ॿी चौकीदारी मिले असां उते हलिया वञूं त इहा हालत असांजे मीडिया हाउसिस कई आहे सिंधी मीडिया हाउसिस इन्हनि खे पंहिंजा वेज बोर्डिस थोरा दुरुस्त करणु घुरिजे सर असांखे पंहिंजे कंटेंट खे बहितर करण लाइ छा करणु खपे टैलेंट खे कंटेंट खे कंटेंट ॾिसो तव्हां वटि पढ़ियल लिखियल माण्हू जॾहिं हूंदा न त उहे कंटेंट सुठो ॾींदा असां वटि बदकिस्मती सां लिखियो तमामु घणो थो वञे पढ़ियो कोन थो वञे असां वटि पढ़नि कोन था हाणे त सभिनी वटि सहूलियत आहे न हर माण्हू वटि हथ में हिकिड़ो गैजेट आहे हीउ मिनी कंप्यूटर आहे माना मिनी इन लाइ त चवां जो नंढिड़ो आहे अदरवाइज़ तव्हां वटि दुनिया जी हर शइ आहे दुनिया जा ख़ूबसूरत किताब लाइब्रेरीज़ हर मौजूदु आहिनि तव्हांखे माना हर क़िस्म जो रिसोर्स हिन मां मिले थो सो तव्हां पढ़णु चाहियो सम्झणु चाहियो त तव्हां सुठो दुनिया में खोड़ सारियूं शयूं आहिनि रसूल मेमून जा किताब पढ़िया जेके साइकोलॉजी ते हुन में ॾिठुमि त खोड़ सारा साइकोलॉजिकल डिसऑर्डर आहिनि उन्हनि ते बि रुगो ड्रामा लिखजनि त अलाए केतिरा ड्रामा समय ड्रामा तव्हां लिखी सघो था माण्हुनि ते तव्हां ॾेई सघो था ॾाढा ख़ूबसूरत ॾाढा आर्टिस्टिक सो कंटेंट थी सघे थो पर उन लाइ शर्त इहो आहे त लिखण वारा पहिरीं पढ़नि बाक़ी त जेको प्रोड्यूसर आहे हिन में प्रोड्यूसर उनखे थो चवां जेको सॼो इहो ठाहे पेश थो करे प्रोडक्ट एट द एंड ऑफ द डे या त उहो प्राइवेट जेको आहे फ्रीलांसर आहे कमु थो करे या वरी कोई इदारो आहे को मीडिया हाउस आहे या प्रोडक्शन हाउस आहे त उहे माना उन सॼे सॉफ्टवेयर खे ठाहिनि था पोइ विकिणनि था या हलाइनि था सो उन्हनि ते आहे त उहे पंहिंजे जेको आहे इन टीम खां कीअं था कमु वठनि तव्हां पैसा सुठा ॾींदव त डेफिनेटली कमु सुठो थींदो सही ॻाल्हि आहे सर ते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे भेण ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक केरु पियो ॻाल्हाए भाउ मां तव्हांजो नालो पुछो तव्हां कॉल कटे छॾी तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था भाउ सर तव्हां माशाल्लाह केतिरनि डायरेक्टरनि सां कमु कयो हूंदो कुझु यादि आहे सभिनी सां तक़रीबन ऑलमोस्ट हिकिड़ो हुयो मंज़ूर समेज साहिबु मोहम्मद बख्श समेज साहिब जो भाउ हुयो उन मुंहिंजी पहिरीं सीरियल कई हुई कोहीड़ो उन खां पोइ असलम भुटे सीरियल्स कयूं ऐं ज़हीर मिर्जत ड्रामो कयो महमूद मिर्जत कयो हिकिड़ो असांजो पंहिंजो शीराज जीलानी साहिबु हुयो उन ड्रामा कया ॿिया असांजो इनाम अब्बासी आहे उहो उन में डायरेक्टर उन बि हिकिड़ो ॿ प्ले कयो ऐं ईअं सोलो प्लेस सभिनी कया सही अयूब गाज़ साहिबु बि कयो सही अयूब गाज़ साहिबु लाड़काणे में ॾाढो सुठो इंसानु ऐं सुठो डायरेक्टर आहे ख़ासि तौर ते उहो लतीफ़ जो आशिक़ आहे लतीफ़िया ते हुनजो कमु आहे लतीफ़ सरकार जे हवाले सां ई उनजे सुरनि ते उनजे शाइरी जे हवाले सां लतीफ़ साईं जे ॾाढो सुठो कमु कयो आहे सचल साईं जे हवाले सां कमु कई असांजो हिकिड़ो दोस्त आहे साईं शौकत ख़ासकली साहिबु उन्हनि उनजे प्रोग्राम में कंपेयरिंग कई हुई उहो बि ॾाढो सुठो सूफ़ियानो प्रोग्राम हुयो तव्हां कॾहिं सूफ़ीनिज़म ते कमु कयो सूफ़ीज़म ते ई त मूं ड्रामा लिखिया आहिनि मोस्टली मुंहिंजो प्रचार जेका आहे गुज़िरियल प्रोग्राम मूं तव्हांजो ॾिठो पिए ऐं उन प्रोग्राम खे ॾिसण खां पोइ ऐं दिलि झले सघियुसि एन डी शर्मा सां मूं हा जेका कई हिते जंहिं कोऑर्डिनेट पे कयो हिते प्रोग्राम में अचण जे लाइ त मोस्टली हीअ जेके प्रोग्राम थींदा आहिनि न उहे थींदा आहिनि थोरा कमर्शियल थींदा थोरा कमर्शियल हूंदा आहिनि सर सच ॻाल्हाइणो पवंदो आहे न इलाही ठीकु आहे सो साईं आया हुआ मुंहिंजा जेके रूहानी मेंटोर आहिनि मुंहिंजा उस्ताद आहिनि मुंहिंजा गुरू आहिनि मुंहिंजा मुर्शिद आहिनि साईं प्रोफेसर नागपाल साहिबु उहे तव्हांजे प्रोग्राम में आया उन्हनि खे ॾिठो ऐं पोइ जॾहिं मूंखे दावत मिली त मूंखे माना उहा क़बूल कंदे का बि हिबक कोन थी सो तसवुफ़ में मां उन्हनि जो चेलो आहियां माशाअल्लाह बसि पोइ हाणे छा चवां मां वधीक मां सम्झी सघां थी पोइ पर उन्हनि सां मूंखे जंहिं मिलायो उन हस्ती जो नालो आहे ज़ुबैदा बिरवाणी तमामु वॾी हस्ती आहिनि रूहानी तरह सां स्पिरिचुअली ऐं राइटर तमामु वॾियूं आहिनि उन्हनि जेको नावेल लिखियो आहे आराधनी उहो पढ़ण जहिड़ो आहे बल्कि मुंहिंजी दिलि चाहींदी त तव्हां बि पढ़ो उहो ज़रूरु तव्हां पढ़ो तव्हांखे मज़ो ईंदो ज़रूरु इंशाअल्लाह सर ते बि कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम
वालेकुम सलाम भेण छा हाल आहे ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह भा ठीक ठाक केरु पियो ॻाल्हाए मज़हर अली बलोच नवाबशाह खां जी जी भा छा चवणु चाहींदो हा अदा तारिक कुरैशी सां ॻाल्हाइणो आहे ॻाल्हायो ॻाल्हायो तव्हां ख़ुशि वेठा आहियो भेण अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक नवाबशाह में गर्मी केतिरी आहे शोभी भाई ख़ुशि आहे शोभी खे बि सलाम वालेकुम अस्सलाम गर्मी गर्मी कीअं आहे जी गर्मी कीअं आहे नवाबशाह में गर्मी जी ॻाल्हि न पुछो भेण सही ऐं लाइट केतिरी आहे लाइट 2 कलाक वञे थी वरी अचे थी इहो माना असांजी अदा ते महिरबानी कई आहे जो 2 कलाक वञे वरी 2 कलाक अचे हलो शुक्र कयो 2 कलाक बि त आहे न 2 कलाक निंड कंदा कयो 2 कलाक जागंदा कयो हा शुक्र था कयूं ॻाल्हायो ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू छा हाल वाला छा हाल आहे भाउ ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहिनि तव्हां कीअं आहियो दुआ लॻी पिया भाउ छा किथे गायब थी आहियो वरी को अहिड़ो धमाकेदार ड्रामो ॾियो केटीएन खे हाज़िर पर इहो तव्हां मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा ड्रामा ॾिठा हुआ यादि आहिनि कुझु हेलो हेलो तव्हांखे को मुंहिंजो ड्रामो यादि आहे हा ड्रामा ॾिठा आहिनि जंहिंमें अदी किरण बि कमु कयो घणा ड्रामा ॾिठा आहिनि चलो ठीकु आहे तव्हां भला ॾिठा हूंदा सो इनशाअल्लाह जॾहिं केटीएन वारनि सलाह कई त ज़रूरु लिखंदासीं थैंक यू महिरबानी उमेद आहे केटीएन खे विसारियो न बसि न न इंशाल्लाह इंशाल्लाह दुआ कयो त असां हिक ॿिए खे न विसारियूं हाँ थैंक यू भाउ पंहिंजो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ तव्हां खां सवाल तव्हां सभु पुछो त हुते लाइट आहे त जेकॾहिं तव्हां मूंखां सवाल पुछो आहे त मां तव्हांखां पुछां त लाइट छा थींदी आहे लाइट छा थींदी आहे सही ॻाल्हि जहिड़ी सूरत हाल आहे त असांजा ॿार पुछंदा असांखां अॻिते वाकई। त इहो लाइट छा आहे बिजली छा हूंदी न आहे वाकई सही ॻाल्हि आहे अॼुकल्ह जेके हालात आहिनि न्यू जनरेशन जेका हींअर पैदा थिए थी या जेका थोरी वॾी एतिरी सम्झ वारी थी वई आहे उहा त वाकई सोचींदी हूंदी त लाइट हूंदी छा आहे हा ही खंभा छा जे लाइन छा आहे इहो पखो छो थो हले वरी बंदि छो थो थी वञे वाकई एॾी मतिलबु हालात ख़राब लॻा पिया आहिनि सर जो हिन ग़रीब माण्हू सर्वाइव नथो करे सघे हिकिड़ो त इहो आहे त इन असांजी शहरी जेको आबादी आहे उन में वाढो लोहार मिस्त्री इलेक्ट्रिशियन प्लम्बर उन्हनि जी रोज़ीअ खे धकु कयो आहे उहो असांजो जेको आहे पंहिंजो जेको इकोनॉमी खे धकु पियो थो लॻे माण्हुनि जो रोज़गार ख़राबु पियो थो थिए ॿियो असांजे माना देश में सिंध में पाणी जी खोट आहे बिल्कुलु आहे पाणी अलाए किथे चोराइजी थो वञे चवनि था त असां हेतिरा हज़ार क्यूसिक छॾियो ऐं उहो पाणी विच में ग़ाइब किन पोइ थी थो वञे जेकॾहिं तव्हां पाणी असांजो छॾियो आहे डाउन स्ट्रीम ॾांहुं त पोइ गुम कीअं थो थी वञे इन जो को तदारक कोन्हे को हीअ जेका वरी सियासी जेका धींगा मुश्ती आहे जेका हीअ नूरा कुश्ती पई थी हले हालांकि नूरा कुश्ती आहे जंहिंखे करिणो आहे तंहिंखे करिणो आहे बाक़ी त जेको पपेट्स आहिनि ऐं तव्हांखे अजीब नथो लॻे त ॿई धुरियूं माना चवनि थियूं त इदारा न्यूट्रल रहनि इदारा न्यूट्रल न रहनि त इहो इन विच में माना डेमोक्रेसी में इदारा किथां अची विया पर अची विया आहिनि त ठीकु आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं इदारा आहिनि त पोइ असां वटि बि पाणी अचणु घुरिजे भला जेकॾहिं को आहे धणी साईं त उन्हनि खे असांजी गुज़ारिश आहे त पाणी त मोकिलियो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हिन वक़्तु एतिरो मतिलबु बहिरान लॻो पियो आहे पाणी जो थर ॾिसो केॾी हालत ख़राबु लॻी पई आहे उन पासे ऐं हर जाइ ते इवन कराची असांजो ॾिसो कराची में पाणी हूंदो हुयो हर दफ़ा ऐं हींअर कराची में ई पाणी कोन्हे असां वटि त पाणी कोन ईंदो आहे वाकई सही थी ॿुधायां असां वटि बोरिंग थियल आहे सर असां उहो पाणी यूज़ था कयूं जेको भरे करे असां बकेट्स में रखूं था असां वटि त नलकनि में पाणी ई कोन ईंदो आहे ऐं चवंदा आहिनि त लाइन जो पाणी ईंदो मतिलबु हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं या 2 ॾींहं सिर्फ़ु नालो आहे पाणी ईंदो ई कोन्हे असां वटि सही ॻाल्हि आहे ऐं इहा सूरत हाल पाणीअ जी जेका आहे ग़ैर मुंसिफ़ाणी या ईअं चए त नाइंसाफ़ी ते ॿधल विर्छ आहे असां कुझु ॻाल्हियुनि ते अप स्ट्रीम वारनि खे ॾोहरियूं था जेके असांजे पाणी खे डाइवर्ट था कनि पर साॻिए वक़्त ते जॾहिं पाणी असां वटि जेतिरो बचे थो त उन में वरी जेके टेलेंडर्स आहिनि इवन टेलेंडर्स खे बि छॾे ॾियो न जिते बि को माण्हू चाहे पोइ उहो भली किनारे ते हुजे पर जेकॾहिं पुछड़ीअ ते आहे त हुन सां ज़्यादती थिए थी त माना हिते इहो आहे त टेलेंट सां माना मुंहिंजी मां मुराद समुंड ताईं जेको डेल्टा ताईं पाणी अचे थो उहो इलाइक़ो पर जेकॾहिं माना तव्हां मथे आहियो कंहिं किनारे ते आहियो त उते बि जेकॾहिं को पुछड़ीअ ते आहे त उहो बि उते टेलेंडर आहे सो अलाए कीअं तबिकनि में तबिका आहिनि लीका ठहिया पिया आहिनि हिकिड़नि खे पाणी मिले थो हिकिड़नि खे कोन थो मिले सही ॻाल्हि आहे सो इहा जेका अणबराबरीअ वारी विर्छ आहे सा वताए वारी विर्छ न आहे
त इन ते इन्हनि खे इदारनि खे जिन जो कमु आहे सभिनी खे साइज़ में रखणु। सर इदारा भी बस छा चवां मां, मतिलबु नाले जा इदारा आहिनि, कुझु करे कोई कुझु बि कोन थो। इहे ॻाल्हियूं त पोइ इलाही थी वेंदियूं ईअं। ते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भेण, केरु पियो ॻाल्हाए? हाँ, मां प्रोफेसर सनम कुरैशी थी ॻाल्हायां हैदराबाद मां। जी जी, अस्सलाम वालेकुम। छा हाल आहिनि तव्हांजा? हाँ, शुक्र आहे। मां दुखी भेण आहियां। मूं दुखी भेण खे छोकी भाई खे सलाम, तव्हांखे बि सलाम। वालेकुम सलाम। छो अदी ख़ैर त आहे? छो ॾुखी भेण आहियो तव्हां? ख़ैर त आहे? अरे मां न को मरण में सुमारा तो घेर में सुमारा। न न न न न, तव्हां मतिलबु उमेद हारे वेठा आहियो? न उमेद न, मूंसां वाकई अहिड़ो थियो। अल्लाह ख़ैर के। जहिड़ी ख़तम अहिड़ी सुठी 8-9 महीना अॻु में गुज़िरियल सेप्टेम्बर में मुंहिंजो नंढो भाउ उनजी डेथ थी वई। 3 भाउ हुआ, 5 सालनि में उन्हनि जी डेथ थी वई। मां यतीम थी वियसि। मुंहिंजो पीउ न त मुंहिंजो माउ न को केरु अदा कंदा केरु कोन्ह सुकून कान नहीं जिस्मानी रूहानी तरह कल्बी तरह मखलूक थी वई आहियां। अल्लाह अल्लाह साईं, अल्लाह साईं। ये प्रोग्राम तव्हांजो पसंदि तव्हां जो ॾिसंदी आहियां डेली, ऐं इन मां कुझु न कुझु हासिल बि कंदी आहियां ऐं ख़ुशि थींदी आहियां। वॾी महिरबानी भेण तव्हांजी। ऐं अल्लाह साईं तव्हांखे जेको आहे सबर अता करे। अल्लाह साईं तव्हांजे बिल्कुलु करे थो। न इहा नाशुक्रिया ईअं न चओ। अल्लाह साईं नाराज़ थींदो, ईअं बिल्कुलु बि न चओ। तव्हां चओ न, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। अंधे खां लठ जे कॾहिं केरु न अदी इहा ना उमेदी आहे मुंहिंजी भेण, इहा ना उमेदी आहे। तव्हां चओ त मां अल्लाह जी रज़ा में राज़ी आहियां। तव्हां अल्लाह जी रज़ा में राज़ी थियण जी त कोशिशि कयो। तव्हांखे ॾिसो कीअं थो सुकून मिले पियो। न उहो मुंहिंजो भाउ, मुंहिंजो पीउ बि हो, मुंहिंजी भेण बि हुई, मुंहिंजी माउ जो डॉक्टर हो, सॼी हैदराबाद में तक़रीबन मशहूर हो। तमामु ईंदो हिनजो आयो बि हो। हिन में मूंखे त ख़बर ई कान पई। छोकी भाई के तरफ मुझे पूरा सुपर गानो ॿुधाए ऐं दिल किसी की याद में होता है बेकरार क्यों। तव्हां मूंखे दुआ कयो। अल्लाह साईं तव्हांखे सबर अता करे। अदी अल्लाह साईं तव्हांखे सुकून अता करे। मां तव्हांजे लाइ इहा दुआ कंदसि। ऐं नाशुक्रा न थियो। तव्हां अल्लाह जी रज़ा में राज़ी थियण जी कोशिशि कयो। नमाज़ पढ़ो, क़ुरान पढ़ो। ॾिसजो अल्लाह साईं तव्हांजो दिलि केॾो नूरानी करे थो छॾे। तव्हां सभु कुझु अल्लाह ते छॾे ॾियो ऐं तव्हां इहो अहद कयो त अल्लाह साईं जेको बि तो कयो शायदि मुंहिंजे हक़ में बहितर हुयो। मां तुंहिंजी रज़ा में राज़ी। पंहिंजो ख़्यालु रखिजो, इलाही इलाही ख़्यालु रखिजो। थैंक यू फॉर कॉलिंग। ऐं तव्हां इन मतिलबु एतिरा डिप्रेस आहियो ऐं तव्हां इन हालातनि में बि असांजो शो ॾिसी करे तव्हां थोरो रिलैक्स फील कंदा आहियो त वॾी महिरबानी तव्हांजी। सर हर दिलि दुखायल आहे। मूंखे हिकिड़ो ॿोल त यादि अचे हिकिड़ी गाने जी, दुनिया में कितना गम है मेरा गम उतना कम है। सो कॾहिं कॾहिं असीं पंहिंजे पाण खे दुखी सम्झंदा आहियूं। जीअं आउं सोचींदो आहियां कॾहिं कॾहिं त शायदि किनी थोरा किनी घणा काने का सुरंधार मुठ मुठ सभिनी वटि हूंदी आहे। ऐं सम्झंदा मूं वटि शायदि झोल भरियल आहे। पर हिन न्याणी जी जॾहिं मूं ॻाल्हि ॿुधी त मूंखे महसूसु थिए थो त असां माना मुंहिंजा या तव्हांजा ॾुख शायदि थोरा आहिनि, हुन भेण वटि घणा आहिनि। पर ॻाल्हि इहा अॼु ॾिना जे ॾातार मूं झोलियूं पाए छॾिया। भेण खे बसि मां एतिरो चवंदुसि त अमानत हुई, उहो मालिक मोटाए वरिती। पर असां कंहिंजा आहियूं, असां कंहिंजी अमानत आहियूं। त हिन ते ॾाढो ख़ूबसूरत जुमिलो आहे न त कालू क़ुर शरीफ़ में आहे वैज़ा असाबतो मुसीबत, जॾहिं उन्हनि ते का तकलीफ़ मुसीबत ईंदी आहे कालू, उहे चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असीं मालिक तुंहिंजा आहियूं ऐं वरी तोॾे ई मोटी ईंदासीं। बेशक बेशक अल्लाह साईं तव्हांखे सबर अता करे भेण। असांजी इहा ई दुआ आहे। जी व्यूअर्स, त वक़्तु फैक्टर ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। बेतान साम्हूं हाज़िर आहियूं ऐं सर सां ज़बरदस्त कचेरी थी रही आहे ऐं शोभी भाई बि हिते मौजूदु आहिनि। म्यूज़िक सां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो इंट्रस्ट आहे ई आहे। जानवर खे न हूंदो ईअं त थी नथो सघे त तव्हांखे म्यूज़िक सां इंट्रस्ट न हुजे।
सो तव्हांजी का फरमाइश आहे? न काई भी न? बस जेका बि शइ ॿुधाईंदा असांखे एक्शन ते। जबरदस्त। तो शोएब भाई क्या सुना रहे हैं फिर आप अभी? अरशद महमूद साहब का गीत मेरे दिल चाह रहा है। ऐसे मेरी गुजारिश है कि उन्होंने जो गाना कहा था अगर उनकी फरमाइश पूरी कर दें। मैं 2 लाइनें आपको ज़रूर सुनाता हूँ, फिर हम अरशद भाई का गाना गाएंगे। सही। हेलो वो ना मिलेगा अब तुझे जिसकी तुझे तलाश है, राहों में आज बेकफन मेरी वफा की लाश है। तूने बुला दिया मुझे उसका है इंतजार क्यों, ऐ दिल किसी की याद में होता है बेकरार क्यों। इस गीत की फरमाइश मेरी बहन ने की थी, तो ये मैंने थोड़ा सा हाँ जी प्रोफेसर सनम कुरैशी, आपको सबसे पहले तो ये है कि अल्लाह रब्बुल आलमीन आपको जो है सब्र अता फरमाए। आमीन आमीन आमीन। और इसलिए आपकी फरमाइश पूरी की गई। अब मैं जो गीत गाने लगा हूँ वो अरशद महमूद साहब के साथ मैंने एक अर्सा काम किया है। तो अरशद भाई आई एम सॉरी, लेकिन ये है कि मुझे आपको ये गीत बहुत अच्छा लगता है, इसलिए मैं गा रहा हूँ। कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा। जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा। कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा। कलियां खिला देती हैं हल्की सी आहट तेरी, कलियां खिला देती हैं हल्की सी आहट तेरी, नगमे जगा देती है हल्की सी आहट तेरी। तेरे लिए मुंतज़िर हर एक नजारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा। कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा, देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा, मौसम भी प्यारा लगा, मौसम भी प्यारा लगा। वेरी नाइस वेरी नाइस। कहीं कुछ गड़बड़ हुई? अरशद भाई नाराज तो हो रहे होंगे। गड़बड़ हुई कहीं? गड़बड़ नहीं, आपने तो ट्रिब्यूट पेश किया है ना, वो क्यों नाराज होंगे? वैसे अरशद भाई बहुत अच्छे इंसान है। अरशद भाई यूँ नाराज हो रहे होंगे, मैंने उनकी मेलोडी खराब की। हाँ ये अलग बात है। इसीलिए तो मैंने बोला कि कहीं गड़बड़ की आपने, हुई आपसे? वैसे होता है
इंसान की अपनी भी इंस्पिरेशन होती है। अंतरे की पहली लाइन में एक ही अल्फाज मैंने 2 दफ़ा कहा है, अब वो क्या था मुझे याद नहीं आ रहा। अच्छा। तो ये है, लेकिन अगर देखा जाए आप राइटर हैं तो शायरी के एतबार से गलत नहीं है। हाँ, लेकिन वैसे अगर देखे तो नहीं बहुत अच्छा गाया आपने माशाल्लाह से। सर तव्हांखे बि त ईअं थोरो घणो शौक़ु हूंदो न सर ये थी सफ़ा शौक़ु न आहे, सर ये थी न थो सघे। न ॿुधण जो शौक़ु आहे नंढे हूंदे सर खां तव्हांखे वठी। ख़बर आहे रंगन भरी शाम जो उसूल आहे, त जेको बि ईंदो आहे थोरो गुनगुनाईंदो। न मूंखे न ईंदो आहे सफ़ा सर, गुनगुनाइण, बाक़ी जीअं ॻाल्हायो त ईअं ई गुनगुनायो, ईअं ई गानो ॿुधाए छॾियो। न ईअं सर न। ये उसूल आहे मां शो जो सर सो थी चवां, शो जो उसूल आहे। हा हा कॉल बि वेठा हूंदा पर सर खां गानो त ॿुधो। मूंखे गानो न ईंदो आहे न। सर होॾा बि ॾिसो मूंखे इशारा था कनि, गानो त ॿुधणो आहे, उसूल आहे, उसूल टुटी पवंदो सर। मां तव्हांखे को शेर ॿुधाए सघां थो। हा या त शेर ॿुधाए। हा शेर तव्हांखे ॿुधाए सघां थो। मूंखे बची विया सर। न मूंखे हिकिड़ो शेर पंहिंजो इक़बाल जो शेर थो ॿुधायां। अलामा इक़बाल सुठो ख़ूबसूरत शाइर आहे, उनजो हिकिड़ो शेर आहे, इक़बाल तेरे इश्क ने सब बल दिए निकाल। माना बल माना वर वकड़। वर वकड़ अकड़ जेका हुई। हाँ, इक़बाल तेरे इश्क ने सब बल दिए निकाल, मुद्दत से आरज़ू थी सीधा करे कोई। वाह जबरदस्त, वेरी नाइस। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, भा केर पियो ॻाल्हाए? आदिल मां राजकुमार पियो ॻाल्हायां। जी जी भा, छा चवणु चाहींदो? राजू मुंहिंजो ही प्यारो दोस्त आहे, मुंहिंजो क्लास फेलो आहे, मुंहिंजो भाउ आहे। अच्छा माशाल्लाह। मूंखे ॾाढी ख़ुशी थी थी, ही तमामु बहितरीन शख़्सियत आहे। बिल्कुलु नो डाउट। तव्हां सलाम चइजो। न न तव्हां पाण ॻाल्हाए सघो था सर। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। ॻाल्हि इहा आहे हक़ मौजूद। नमस्ते। ख़ुशी थी सत श्री अकाल। साईं सां फोन ते ॻाल्हायूं ऐं तव्हांजे मां हिकु शाहरुती बेटा जो शेर बि व्हाट्सअप कयो आहे। बिस्मिल्लाह। बहरहाल मूंखे ख़ुशी थिए थी ॾाढी, ऐं तव्हांजी तारीफ़ करण जी का ज़रूरत न आहे। ॿियो तव्हांजो आवाज़ थोरा ख़ुशि। हाणे जवाब में जेके आउं चवंदुसि त हीउ जेको मुंहिंजो दोस्त राजकुमार आहे, हिकिड़ो साधू सिफ़त इंसानु आहे। सही। साधू आहे पंहिंजे जोहर में, पंहिंजी तबियत में, सही। ऐं नेक इंसानु आहे। त इहा चवंदो त हीअ जवाबु हुन तारीफ़ कई आहे दोस्त। त पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां नंढे हूंदे खां कंहिंखे सुञाणो था, तव्हांखे ख़बर हूंदी आहे हुनजी ख़ूबियूं ख़राबियुनि जी। सही। सो राजू में, राजकुमार भाउ में मूं कॾहिं का ख़राबी कोन थी। अरे हीउ माशाल्लाह। माण्हुनि जी मदद कंदो आहे माशाल्लाह। ऐं बग़ैर गर्ज़ जे बि मदद कंदो आहे। माशाल्लाह। पर हिन जेको कमु आहे उन में ईमानदारी सां कमु कंदो आहे। जबरदस्त जबरदस्त। सर मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हां हेलो जी जी तव्हां तारिक सर जे लाइ कुझु चवणु चाहींदा ॿियो, मतिलबु हिननि जी नेचर जे हवाले सां या हिननि जी का ख़ूबी असां सां शेयर करणु चाहींदव? जी ख़ूबी आहे त ही सूफ़ीज़म क़िस्म जो माण्हू आहे जी ऐं तमामु इख़लाक़नि तौर ते तमामु मूंखे पसंदि आहे। जी। ऐं इन हाणे तारीफ़ का करे कोन थी, छो त मां हिनखे पुराणो मुंहिंजो दोस्त आहे, मूंसां गॾु पढ़ियो आहे। सही। जेतिरा दफ़ा चवां ओतिरा घटि। हा ॾिसो नंढे हूंदे जी दोस्ती साम्हूं थी अचे न, हाणे का बुराई बि ॿुधायो। असल में बुराई त कोन्हे का, ईअं त थी नथो सघे इंसान जे अंदरि का बुराई न हुजे। बुराई आहे त असांखे तमामु घणे वक़्त खां पोइ मिलियो आहे। हा ॾिसो आहे न। हा इहा बुराई आहे। ॾिसो का न का त बुराई हूंदी आहे इंसान जे अंदरि। बिल्कुलु बिल्कुलु। त मतिलबु सर बिज़ी हूंदा न, उनजे करे हलो मां ई थोड़ी फेवर थी करे वठां, बिज़ी हूंदा न। राजू चवे थो त जिंदगी से बस यही गिला है मुझे, तू बड़ी देर से मिला है मुझे। वाह 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 वाह। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? जी बस महिरबानी। सलाम तव्हां चइजो ऐं तव्हांजी वरी महिरबानी। थैंक यू भाउ। हक़ मौजूद राजू भाउ, हक़ मौजूद। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। ऐं पोयां बिल्कुलु मां पंहिंजो आवाज़ ॿुधी सघां पई स्क्रीन ते ज़बरदस्त तरीक़े सां ओवरलैप पियो थिए। बहरहाल जॾहिं बि व्यूअर्स तव्हां कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा कयो प्लीज़। सर माशाल्लाह तव्हांजो एतिरियूं अचीवमेंट्स आहिनि, एतिरो कुझु माशाल्लाह तव्हां लाइफ में कयो आहे। तव्हां नॉवेल्स लिखिया, तव्हां कहाणियूं लिखियूं, तव्हां मतिलबु एडिटिंग कयूं, स्क्रिप्ट एडिट कया, तव्हां इलाही सारी स्टोरीज़ बि लिखियूं। अञा छा कुझु अञा तव्हां लाइफ में अहिड़ो रहियल आहे जेको तव्हां करणु चाहींदा हुजो? जेको मुंहिंजो कमु आहे लिखणु, उहो त जारी रहंदो। ऐं जंहिंखे अचीवमेंट्स चइजे थो या बेंचमार्क चइजे थो या माइलस्टोन चइजे थो, उहे दुनिया जा पंहिंजा क्राइटेरिया आहिनि न।
उन्हनि जी पंहिंजा हिकिड़ा इंडिकेटर्स मुक़ररु थियल आहिनि त यार हिनखे हीअ दर्जा हेतिरा पास कंदो त हिनखे मास्टर्स जी डिग्री मिलंदी, एम फिल जी मिलंदी, हीअ सर्टिफिकेट मिलंदो, हीअ अवॉर्ड मिलंदो। त दुनिया जी नज़र में इहे आहिनि, पर असुल ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे पाण खे, तव्हांजे ज़मीर खे, तव्हांजे कॉन्शियस खे ख़बर हूंदी आहे त तव्हां केतिरो कमु कयो आहे ऐं केतिरो न कयो आहे। सो हाणे मूंखे अहसासु थिए थो त पढ़ण जे हवाले सां हाणे मूंखे महसूसु थिए थो त बिल्कुलु मां कमु इल्मु आहियां, मूं पढ़ियो कोन्हे को, ऐं लिखण जे हवाले सां मूंखे महसूसु थिए थो त मूं त कुझु कम जो लिखियो ई कोन्हे को। हा अलबत्ता हींअर जॾहिं कुझु अरसे खां, साल ॿिनि खां जॾहिं आउं लिखंदो आहियां, मुंहिंजी शऊरी कोशिशि हूंदी आहे त मां पंहिंजे रीडर जे लाइ को रिटर्न ॾियां, त उन्हनि जो जेको क्वालिटी टाइम वठां थो, जॾहिं मां उन्हनि खे किताब में या रिसाले में का कहाणी पढ़ायां थो त ऐं उन्हनि खां उन्हनि जो क्वालिटी टाइम वठां थो त उन्हनि जो बेस्ट रिटर्न उनखे ॾियां, त माना जेको कुझु हुन खां मूं वरितो आहे उनजो बेस्ट रिटर्न उनखे ॾियां, माना उनजो बहितरीनु उनखे उजूरो मिले ऐं उनखे शानदार शइ पढ़ण जे लाइ मिले। सो हिकिड़ी मूं कोशिशि पे कई हिकिड़ी सुठी कहाणी लिखण जी, पर उहा मूंखां लिखिजी वॾी थी वई, माना हुनजो स्कोप वॾो थी वियो, त पोइ मूं हुनखे सोचियो त हिनखे नाविल कयां। सो हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उहो नाविल थी वञे ऐं उहो लिखां, ऐं जेकॾहिं उहो मूं लिखी छॾियो त मां सम्झां थो त उहो हिकिड़ो चङो कमु हूंदो। पर मुंहिंजा जेके ड्रीम्स आहिनि, ख़्वाब आहिनि, उन में इहो आहे त हीअ जेका धरती आहे इंडस सिविलाइज़ेशन जी, जंहिंखां पोइ बाक़ी सॼो हिंद जेको ठहियो, ऐं पोइ बाक़ी सॼी इंडो जे नाले सां जेतिरियूं बि शयूं आहिनि न, इंडोनेशिया आहे, इंडो इंग्लिश आहे, इंडो यूरोपियन, इंडो फलाण, इंडो जे नाले सां जेतिरियूं बि शयूं अचनि थियूं, उहो माना ड्रिवन आहिनि सिंध मां। सिंध खे हुननि चयो इंडस। सो इंडिया लफ़्ज़ जेको आहे, इंडिया जी हेॾी सारी जेका सभ्यता आहे, उन सॼी सिमरतियूं जेके आहिनि, उहे सभु सिंधूअ जे वेदनि जूं बख़्शिश आहिनि। असांजो जेको दुनिया में सूफ़ीज़म जंहिंजी ॻाल्हि कयूं था, उहो बि असां वेदनि जी तइलीमात आहे, जंहिंखे वेदांत चइबो आहे। ऐं मां सम्झां थो दुनिया जा सभु मज़हब उन्हनि वेदनि जी तइलीमात जो ई सिलसिलो आहिनि, पर वेद जेको आहे ॾाप ऐं शऊर जो सरचश्मो आहिनि, शुरूआत आहिनि। सो मां चाहियां पियो त मां हिकिड़ो अहिड़ो किताबु लिखां जंहिंमें लिखां त दुनिया में फ़लसफ़े जी इब्तिदा सिंध मां थी हुई। आमतौर ते जॾहिं तव्हां फ़िलासफ़ी पढ़ंदा आहियो त तव्हां चवंदा आहियो त इहा प्री सोक्रेटिस, सुकरात खां पहिरीं खां शुरू थिए थी, पोइ सुकरात जो दौरु अचे थो, पोइ वरी पोस्ट सोक्रेटिस, सुकरात जे बाद जो जेको ज़मानो आहे, उन खां पोइ वरी दुनिया जा हाणोका जेके आहिनि। सर इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयो, छो ब्रेक जो टाइम थी वियो आहे। त मां हिते ॻाल्हि पूरी थो कयां त मुंहिंजी दिलि चवे थी त इहो दुनिया खे ॿुधायां त फ़लसफ़े जी शुरूआत बि सिंध मां थी। ज़बरदस्त सर। जी व्यूअर्स, वक़्तु फैक्टर ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, वेदांत सां हाज़िर आहियूं। सर, हिकिड़ो ॿार जंहिं दादू में जनम वरितो, दादू में पढ़ियो लिखियो, उनजा ज़ाहिरा कुझु ख़्वाब बि हुया, वॾो थियो, माशाअल्लाह सां एॾियूं अचीवमेंट्स उन हासिल कयूं। छा नंढे हूंदे खां ई तव्हांजे माइंड में इहो ई हुयो त तव्हांखे इहो ई कमु करिणो आहे, तव्हांखे मीडिया वारी फील्ड में ई अचिणो आहे? न, ईअं कोन हुयो। काउंसलिंग का बि कान थींदी आहे नंढे हूंदे। असां माना जंहिं घर में माहौल खुलियो न, जंहिं माहौल में माना पंहिंजो पाण खे ॾिठो, पंहिंजे पाण खे महसूसु कयो, उन में अहिड़ी का बि शइ कोन हुई। पर नंढे हूंदे खोड़ सारा ख़्वाब थियनि था हिकिड़े ॿार जा। कॾहिं हू सोचींदो आहे मां जज थींदुसि, कॾहिं सोचींदो आहे मां पायलट थींदुसि, कॾहिं सोचींदो आहे मां फ़ौजी थींदुसि, कॾहिं सोचींदो आहे पुलिस वारो थींदुसि, कॾहिं सोचींदो आहे मां बहिराम डाकू थींदुसि। पर सर, मां तव्हांजी ॻाल्हि ते विच में कटींदमि। तव्हां जेका पायलट वारी ॻाल्हि कई न, बिलीव मी, जेकॾहिं तव्हां पायलट थियो आहे न, तव्हां ते ॾाढो सूट करे आहे उहो गेटअप। सीरियसली। हलो अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई। सीरियसली माशाअल्लाह, जेका तव्हांजी पर्सनैलिटी आहे ऐं जेका तव्हांजी नेचर आहे माशाअल्लाह सां, ऐं तव्हां ते उहो गेटअप ॾाढो सूट करे। ऐं मां त मतिलबु चाहियां पई त इहो थिए। हा त मां तव्हांजो ते इंटरव्यू कयां। क्या बात है, ज़बरदस्त। हा, त कैप्टन तारिक कुरैशी इज़ विद अस। न, हाणे कैप्टन लफ़्ज़ ॾाढो माना बदनाम थियो आहे, कप्तान असांखे ॾाढा सूर ॾिना।
अल्लाह खैर कंदो, अल्लाह खैर कंदो। अल्लाह खैर कंदो। पर असल में दो उनजो बि न आहे न, वो वीचारो पपेट आहे। अलाए कंहिंजे पपेट असां सभई आहियूं, असां सभिनीनि खे पंहिंजो रोल प्ले करे करे वापसि वञिणो असां आहे। त नेचर जे हथनि में जा पपेट आहियूं न, वो अननेचुरल पपेट आहे। ख़ैर असल में मूंखे हुन सां को मसलो कोन्हे को, ज़बरदस्त। पर जेको हुन ॿावीह किरोड़ आवाम खे टांडा ॾिना आहिनि, मां उन्हनि जे सूरनि जी ॻाल्हि पियो थो कयां। असल में जेको अचो त वापसि तव्हांजे सवाल ते, सो इहे नंढे हूंदे ख़्वाहिशूं हुयूं त उस्ताद बि थियां, कॾहिं कॾहिं दिलि चवंदी जादूगर थियां, माना मैजिशियन जेके हूंदा आहिनि। हा, वो भी सूट करे। मां इमेजिन थी कयां पे मैजिशियन भी ॾाढो सुठो लॻो आहे। तव्हां कसम सां टर्की अचूं आहे, तव्हांखे अंबाला में उते ॾिसूं आहे, तव्हां मैजिक शो ॾेखारियो आहे। न पोर्ट ग्रैंड ते वञी कयां, असां टर्की अचूं आहे सर। बात में घासलेट विझी पोइ बाहि कढूं। पर ॻाल्हि इहा आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेके माण्हू सभु सपना ॾिसे थो, हर कंहिंजा साकार नथा थियनि सपना। मुंहिंजो सपनो पूरो थियो, मां राइटर थियुसि, मूं सभई कैरेक्टर लिखी छॾिया। मुंहिंजा ड्रामनि में बि लिखिया, कहाणियुनि में लिखिया, त उहे सभु मां हुउसि। तंहिंजे करे माना माण्हुनि जा सभई ख़्वाब पूरा न थियनि, मुंहिंजा तक़रीबन अक्सर ख़्वाब पूरा थियनि। उहे मतिलबु कहाणियूं जेके तव्हां ॾेखारे चुका आहियो, उन्हनि में ख़्वाब तव्हांजा पूरा थी विया। मूंखे कॾहिं कॾहिं माना अजीब अजीब ॻाल्हियूं हूंदियूं, के शयूं शेयर करण जहिड़ियूं बि न आहिनि। बहरहाल मुंहिंजूं कहाणियूं पढ़ी, हिकु दफ़ो मुंहिंजो भाइटि जो किताबु आहे मुंहिंजो, खणी आयो। सो चई तव्हांजे हवाले सां जेको आहे सो मुंहिंजे बाबा जा जेके कमेंट्स किताब जे हवाले सां आहिनि, पर मां तव्हां शेयर नथो कयां। मुंहिंजो मां तोखे ॿुधायां त तोखे भाईजान छा चयो आहे। मां वॾे भाउ खे भाईजान चवंदो आहियां, असांजे घर में वॾे भाउ खे भाईजान चयो आहे। सो मां तोखे ॿुधायां भाईजान छा चयो आहे। चई तव्हां ॿुधायो छा चयो आहे। मूं चयो भाईजान चयो आहे त हीअ जेके तारीख़ जूं कहाणियूं आहिनि, इन मां पढ़ी लॻे थो सभु तजुर्बा हिन पाण कया। सो मुंहिंजूं कहाणियूं पढ़ण खां पोइ माण्हू मूंखे वॾो माना वॾो बर्डबाका सम्झंदा आहिनि त कोई वॾो माना विमेनाइज़र आहे, वॾो ड्रिंकर आहे, वॾो ख़तरनाक माण्हू आहे। सो माना मोस्ट डेंजरस पर्सन ऑफ पाकिस्तान सम्झंदा आहिनि। सही न, पर सर तव्हां त पंहिंजे तरफ़ां कोशिशि कंदा आहियो न, उहे शयूं तव्हां ॾेखारींदा आहियो। छा ड्रामा बि एक्चुअली माशरे जी अकासी था कनि न, असांजी सोसाइटी में छा थी रहियो आहे, जेके जेसीं ताईं असां उन्हनि खे ॾेखारींदासीं न त इंसान खे कीअं ख़बर पवंदी, शऊर कीअं ईंदो। हा, ख़बर न आहे त उन में शऊर जो कंट्रीब्यूशन केतिरो हूंदो आहे, पर आर्टिस्ट कोशिशि कंदो आहे त पहिरीं उनजो आर्ट मुक़दम हुजे। माना हू जेको ॾिसे थो उहो ॿुधाइणु चाहे थो, पर आर्टिस्टिक तरीक़े सां, एस्थेटिक तरीक़े सां, जमालियाती अंदाज़ में ख़ूबसूरत तरीक़े सां ॿुधाइणु चाहे थो। सो इहा कोशिशि हूंदी आहे उनजी। पोइ शायदि उन सां गॾो गॾु इहो बि हुजे त माना इन मां को माण्हुनि खे को मोरल सुठो मिले, का मैसेज सुठो मिले, कि सिग्नल सुठा मिलनि। सो चवण जो मक़सदु इहो आहे त के राइटर हूंदा आहिनि जिन जे कलम में इहा ताक़त हूंदी आहे त ॿई शयूं ॾाढे सुठे तरीक़े सां कॉम्बो ॾींदा आहिनि। माना हू सुठो मैसेज बि ॾेई वेंदा आहिनि ऐं सुठो आर्ट बि प्रेज़ेंट करे वेंदा आहिनि। इहो कमाल हूंदो आहे कुझु राइटर्स वटि। सो सिंध में अहिड़ा बाकमाल राइटर रहिया आहिनि, अञा बि आहिनि। हींअर मौजूदा दौर में बि काफ़ी सुठा राइटर आहिनि, पर प्रीवियसली असां तमामु वॾा वॾा राइटर थी गुज़रिया आहिनि। सो उन्हनि इहो कमु कयो जो सोसाइटी खे अवेयर बि कयूं पिए, सोसाइटीअ में खे एजुकेट बि कयूं पिए, ऐं साॻे वक़्त ते सिमल्टेनियसली उन्हनि हुनखे सोसाइटी खे एजुकेट बि कयो ऐं इंटरटेन बि कयो। माशाल्लाह, ज़बरदस्त। जीअं त माशाल्लाह तव्हां जॉब बि कयो था ऐं लिखण वारो सिलसिलो बि तव्हांजो जारी आहे, जेको तव्हां चयो त तव्हां जारी ई रखंदा। त हींअर कंहिं स्क्रिप्ट ते कमु कयो पिया या छा हींअर रिसेंटली? कुझु वक़्तु अॻे इहो हिकिड़ो मूं उर्दू सीरियल लिखी हुई, सिटकॉम हुई जेका हली पे, पर पोइ मुंहिंजे जॉब जे हिननि जे मजबूरियुनि जे करे उहा मूं छॾे ॾिनी। सही। पर मूं सीरियसली अञा को प्रोजेक्ट हथ में न आहे खयों, का कमिटमेंट न आहे कई। मूंखे 2-3 जहनि तां चयो वियो आहे त तव्हां असांखे सीरियल लिखी ॾियो, पर मां ॾिसां पियो थो त जेकॾहिं मुंहिंजो टाइम जॉब में वधीक थो वञे, छो जो 9 to 5 तव्हां नौकिरी था कयो, पोइ तव्हां मोटी अची माना हुन ते नथा यकसोई सां लिखी सघो। सो फ़िलहालु मां कोशिशि कयां पियो पंहिंजे हुन नाविल ते कमु कयां, पर मूंखे नथो लॻे त मूंखे मुंहिंजी इहा जेका सूरत हाल आहे मूंखे लिखणो ई पवंदो ड्रामो, छो जो कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जीअं मिसाल ॻाल्हि हिते तव्हां एंडी शर्मा जेको चयो न, त मूंखे हिकिड़ो हुयो त एंडी शर्मा खे बि मान ॾियणो हुयो। सो ईअं जेको असां दोस्तनि खे मान ईंदा आहियो उन्हनि जे करे बि लिखंदा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। सो पर मां ईअं लिखंदो न आहियां, पर मूंखे जेकॾहिं लिखणो पियो त पोइ मां उन्हनि दोस्तनि जे करे लिखंदुसि, ड्रामा लिखंदुसि। इंशाअल्लाह ईअं तव्हां जहिड़ी न्याणी ज़ोर भरियो त लिखंदुसि। ज़रूरु सर, ज़रूरु, छो न। हिते कॉल बि वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम पाकिस्तान। हेलो, मुझे ख्याल सां कुछ नेटवर्क में इशू हुयो, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। सर, तव्हां कॾहिं बि काई बि जॾहिं स्टोरी लिखणु वेठा आहियो
त तव्हां मतिलबु उन में जंहिं बि एक्ट कयो आहे, मतिलबु तव्हांजे इलाही ड्रामनि में इलाही एक्ट्रेसिस कमु कयो आहे या एक्टर्स कमु कयो आहे, त तव्हां छा उन एक्टर खे माइंड में रखी उहो कैरेक्टर उन जे लाइ लिखंदा आहियो या जस्ट तव्हां लिखंदा आहियो? ईअं थियो आहे त जेके डिघी सीरियल हूंदी आहे जेके पाण मेगा सीरियल चवंदा आहियूं, उन में असां मूंखे ख़बर न हूंदी, मां ब्लैंक हूंदो आहियां। अच्छा। जंहिं महिल तव्हां असल में स्टोरी जी ॻाल्हि था कयूं त माना ॿुधंदड़ या जेके असांजा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे ॿुधायूं त शॉर्ट स्टोरी माना कहाणी, ऐं जेका किरन ॻाल्हि पई थी करे उन स्टोरी जो मतिलबु आहे ड्रामा या टीवी सीरियल। त टीवी सीरियल में तव्हां लिखंदा आहियो, तव्हांखे डायरेक्टर ऐं तव्हांजी हिकिड़ी कंसल्टेटिव मीटिंग थींदी आहे, पाण सलाह कंदा आहियो, पोइ तव्हां उन कहाणी ते कमु कंदा आहियो। जॾहिं कमु कबो आहे माना हू बि एग्री हुजे ऐं माना एग्रीड जेको वन लाइन आहे उन ते जॾहिं तव्हां कमु कंदा आहियो त पोइ तव्हां लिखंदा आहियो त तव्हां 10-15 क़िस्तुनि ताईं ब्लैंक हूंदा या 20 क़िस्तुनि ताईं। उहो जॾहिं तव्हां स्क्रिप्ट ॾियो था डायरेक्टर खे, उहो शूट करे थो, उन खां पोइ ख़बर पई त हीअ जेका ख़तरनाक मई आहे इहा इन खे परफॉर्म पई थी करे किरन, हाणे ख़बर पई त उहो करे वेठी। 4-5 क़िस्तूं रिकॉर्ड थी आयूं, तव्हां ॾिठो कंहिं बि माना वरी किथे कंहिं फ़र्ज़ु कयो जेको एपिसोड में शबीरा चन्ना अची वई, तव्हांखे ख़बर पइजी वई, कंहिं में वरी मुमताज़ कंवर साहिबा अची वई, अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾी, ज़िंदा आहिनि। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, मूंखे माना सुठियूं लॻंदियूं न। जी न न ॾाढी प्यारी लेडी आहे वाकई। आमीन। सो उन्हनि जी मूंखे अदाकारी वणंदी आहे। उन्हनि फासिला ड्रामे में बि लीड रोल कयो पे बेगम हाशवाणी जो, पर पोइ शायदि छॾे वियूं हुयूं, पोइ वरी ॿी एक्ट्रेस आई हुई। त चवण जो मक़सदु इहो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे हीअ एक्ट्रेस आहे, हीअ एक्टर आहे, ऐं थींदो ई आहे मोस्टली मिसकास्ट थींदी आहे, ठीकु आहे। पर के अदाकार माना या जेके परफॉर्मर्स आहिनि, एक्ट्रेसिस आहिनि, उहे ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। पोइ ख़बर आहे 5-10 क़िस्तुनि खां पोइ त इहे परफॉर्म करे रहियूं, पोइ तव्हांखे मज़ो ईंदो आहे लिखण में, तव्हां पोइ लिखंदा आहियो, ऐं पोइ उन तव्हांखे ख़बर आहे त भई किरन कीअं डायलॉग ॻाल्हाए सघे थी, कहिड़ा लफ़्ज़ हुनजे लाइ सवला आहिनि, कहिड़ी लैंग्वेज हुजे, कहिड़ो अंदाज़ हुजे, पोइ तव्हांजे लाइ ॾाढो सवलो ऐं सिंपल थी पवंदो आहे। पर पहिरीं असां ॾाढा ब्लैंक हूंदा आहियूं, ख़बर न पवंदी आहे, माना ईअं ऊंधे में तीर छोड़ींदा आहियूं। ओके, मतिलबु तव्हां अॼु ॾींहं ताईं कंहिं एक्ट्रेस खे माइंड में रखी हुनजे लाइ कैरेक्टर न लिखियो? न, ईअं न हुयो। ओहो, अच्छा। हा, पर बाद में ख़बर पई ही कास्ट थी वियो आहे ऐं उहो सीरियल डिघी आहे, तव्हांखे बाक़ी जेके क़िस्तूं आहिनि पोइ तव्हां, अच्छा उन में फ़र्क़ु इहो थींदो आहे जो मैनरिज़म में फ़र्क़ु अची वेंदो आहे। मैनरिज़म जेको आहे न उन एक्टर जो उन जो किरदार जो जेको हूंदो आहे उन में थोरो फ़र्क़ु अची वेंदो आहे, पर असां वटि घणियुनि शयुनि जो फ़र्क़ु अची वेंदो आहे। सही था चओ, उहो मां सम्झी सघां थी, इलाही शयूं हूंदियूं आहिनि सर मैनेज करण जे लाइ। त कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हांजो चओ भेण जो। जी भाउ, छा चवणु चाहींदो? शो तमामु ज़बरदस्त सहूलियत जो ऐं तमामु प्यारा प्यारा गेस्ट वेठा आहिनि, सर खे वेलकम कंदासीं शो में। जी जी। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। मूंखे तव्हां? जी जी जी। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह हक़ मौजूद। तव्हां कीअं आहियो? अल्लाह जो करम। तव्हांजो नालो ॿीहर पुछां? गुलरेज़। गुलरेज़, तव्हांजो नालो गुलरेज़ आहे? हा गुलरेज़, बिल्कुलु। हा, तव्हां कुझु चवणु जी जी ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। बिस्मिल्लाह। शोबी भाई खे कोई तरस कोन्हे। जी हाँ बिल्कुल, शोबी भाई खे भी डेडिकेट कया तो। ओ परदेस वनी जो कायम, ओ कदे मोती वरी जनायम, ओ कदे मोती वरी जनायम, सदे सदे रोई दे यार, सदे सदे रोई दे, सदे सदे रोई दे यार, सदे सदे रोई दे। वाह वाह वाह, जबरदस्त भाउ, थैंक यू, महिरबानी, थैंक यू भाउ, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। ही भाउ गुलरेज़ भाउ, मां तव्हांखे अॼु ऑनियर रिक्वेस्ट कंदसि त इहे रोइण वारा गाना न ॻाईंदा कयो प्लीज़। थोरो जेको आहे न सुठा गाना ॻाईंदा कयो। तव्हां अक्सर जॾहिं बि ॻाईंदा आहियो सुठो ॻाईंदा आहियो, माशाल्लाह तव्हांजी आवाज़ ख़ुशी वारा गाना ॻायो। हूअं ई असांजी ज़िंदगीनि में एॾा टेंशन आहिनि ऐं वरी अहिड़ा गाना ॿुधी करे न वेतर इंसानु डिप्रेस थी वेंदो आहे। सर तव्हां छा चवणु चाहींदव उन हवाले सां? नई कैफ़ियतूं आहिनि। असल में छा आहे जो ज़रूरी न आहे त उहो गानो सिर्फ़ु तव्हां ई मुंहिंजे लाइ डेडिकेट कयो हुजे या शोभी भाई खे ॿुधायो वियो हुजे, पर थी सघे थो त
गुलरेस कंहिंसां प्यारु कंदो हुजे उनजे लाइ हुजे हाँ याद थी या सही दर्द जी दाह जेका आहे ईअं न निकिरंदी आहे बेख़ुदी बेसबब नहीं ॻाल्हि सर पोइ मां तव्हांखां इहो सवाल ज़रूरु करणु चाहींदसि माशाल्लाह तव्हांजे मथां हिकिड़ो जेको आहे टैग लॻियल आहे जेको आहे ॾाढो विमेनाइज़र स्टोरी टैग लॻल न आहे न कंहिं ज़माने में हुयो ऐं मतिलबु इन टाइप जी स्टोरीज़ घणो जेको आहे औरतुनि ते लिखणु उन्हनि जी मतिलबु स्टोरीज़ ते लिखणु त तव्हां कॾहिं लाइफ में ईअं प्यार कयो कंहिंसां कहिड़ो इंसान आहे जेको प्यार न कंदो सर पोइ तव्हांजी लव मैरिज हुई या अरेंज मैरिज लव रेंज हुई हाँ थोड़ी लव हुई थोड़ी अरेंज हुई थोड़ी लव थोड़ी थी वई लव रेंज थी वई त पोइ उन ज़माने में जॾहिं इंसान लव कंदो हुयो अॼुकल्ह त ॾाढो इज़ी थी वियो आहे न बसि हा सवलो आहे व्हाट्सएप ते थींदो आहे घर वञी ॿुधाए छॾियो मूंखे फलाणी सां प्यार आहे शादी कराइणी त कराए न त मां पाण करे ईंदमि असांखे कबूतर पालणा पवंदा चिठी पहुचाइण जे लाइ इन में कोई शक न आहे सो घणो कम त कबूतर ख़राब था कनि न तमामु उॾायो था कंहिंजे लाइ वञी कंहिंजे ॿिए जी एंटीना ते वेही थो रहे सर पोइ छा थींदो आहे पोइ मसइलो थींदो त ग़लति शादी थी वेंदी आहे न पर मूंसां बहरहाल कोन थियो सही यानी तव्हांजो मैसेंजर कबूतर न हुयो न कबूतर सां गॾु मूंखे जेको आहे बाज़ खे बि मोकिलणो पवंदो सही जॻह ते लैंड करायो उनखे सही इहो लव कीअं थियो सर मतिलबु किथे मुलाक़ात थी छा थियो गॾु पढ़ंदा हुआ कॉलेज में अच्छा कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त असां उन वक़्तु खां कॾहिं जॾहिं अलस्त बिरबिकुम जॾहिं कनि पियुमि सो ईअं लॻंदो आहे इहो जेको रिश्तो थिए थो मुंहिंजी वाइफ जो नालो आहे डॉक्टर नजमा माशाल्लाह ऐं आउं सम्झां थो त उन खां पहिरीं बि ज़िंदगी में मुंहिंजे दुआ सलाम थी छोकिरियुनि सां मायुनि सां ख़वातीन सां सो पर इहो थियो जो जॾहिं उन खां पोइ मां मिलियुसि त मूंखे ख़बर पई त उहो मुंहिंजी सोलमेट आहे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे मिलणु हा माना वरी बि इहो सवेल जी मां तव्हांखे शेर ॿुधायो न ज़िंदगी से बस यही गिला है मुझे तो बड़ी देर से मिला है मुझे सही सो देर सां मूंखे मिली ऐं सही मिली चवंदा आहिनि देर आहे दुरुस्त आहे हा देर आहे दुरुस्त आहे देर आहे दुरुस्त आहे सर सोलमेट बि मिलणु जेको आहे न ॾाढो ॾुखियो हूंदो आहे इंसानु पंहिंजी सॼी ज़िंदगी हिन में गुज़ारे छॾींदो आहे त ही वाक़ई उहो ई मुंहिंजो सोलमेट आहे जंहिंजी मूंखे तलाश हुई ईअं घणेई घर ख़राब बि थींदा आहिनि इन चक्कर में सोलमेट खे ॻोल्हण जे चक्कर में ऐं मां चवंदी आहियां त हस्बैंड वाइफ जे विच में जेका केमिस्ट्री जेका हुजणु खपे न अंडरस्टैंडिंग म्यूचुअल अंडरस्टैंडिंग जेका आहे उहा तमामु ज़रूरी आहे जेका अॼुकल्ह जी जनरेशन में नज़र न ईंदी आहे प्यार त हर दौर में हूंदो आहे न सर प्यार अलॻि शइ आहे इज़हार जा तरीक़ा थोरा मुख़्तलिफ़ उहा अलॻि शइ आहे हिकिड़ी अंडरस्टैंडिंग अलॻि शइ आहे जेका लॉन्ग टर्म वञे उहा अलॻि शइ आहे सो हिते ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ जेको आहे वधीक कचहरी कंदासीं सो स्टे विद अस वेलकम बैक व्यूअर्स में तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं जीअं त स्टार्ट में तव्हां सां खोड़ सारी ॻाल्हियूं कयूं ऐं हींअर ब्रेक में बि जेको आहे सर सां डिस्कस पियो थिए इलाही शयुनि ते असां डिस्कस कंदा आहियूं डेली बेसिस ते काई न काई शइ जेका बि असांजी नज़रुनि खां गुज़रंदी आहे त असांजो फ़र्ज़ु छा असांजी कोशिशि हूंदी आहे त तव्हां ताईं पहुचायूं उहा शइ अरे हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे जेका स्टार्ट में करणी जेका मूंखां विसरी वई हींअर सर जी ॻाल्हियुनि ते मूंखे उहा ॻाल्हि यादि आई त मां हींअर बिल्कुलु तव्हांखे शेयर करणु चाहींदसि अॼु खां 5 ॾींहंनि ताईं पोलियो जी मुहिम स्टार्ट थी वई आहे त घर घर जेके बि लेडीज़ अचनि थियूं या जेके मेल्स अचनि था पंहिंजो सॼो बॉक्स खणी अचनि था ऐं ॿारनि खे कतरा पियारनि था पोलियो जा त बराए महिरबानी ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा लाज़मी पियारियो इन्हनि खे जेको आहे न नेग्लेक्ट न कयो इन्हनि खे इग्नोर न कयो पाकिस्तान जूं 3 अहिड़ी फैमिलीज़ आहिनि जिन पंहिंजे ॿारनि खे पोलियो जे कतरनि पियारण खां इनकार कयो ऐं अल्लाह साईं माफ़ु करे अॼु उहे ॿार 3 फैमिलीज़ जंहिं मतिलबु मर्ज़ में मुब्तला आहिनि उन्हनि जा ॿार अॼु माज़ूर आहिनि सो इहो नाहक न कयो पंहिंजे ॿारनि ते थोरो रहम खाओ जॾहिं तव्हां उन्हनि जी सुठी परवरिश लाइ पैसो ख़र्च कयो था त कतरनि पियारण में त हिकिड़ो रुपयो बि कोन थो लॻे जाइ जाइ ते अॼुकल्ह पूरी सिंध छा पूरे पाकिस्तान जे अंदरि
जाए जाए ते इहे कैंप्स लॻल आहिनि। बराए महिरबानी तव्हां पंहिंजे ॿारनि खे उते वठी वञो ऐं जेकॾहिं तव्हांजे दर ते अचनि था त ॿारनि खे निंड मां बि उथारे करे उन्हनि खे 2 कतरा ई त प्यारनि था यार, ज़ोरी बि प्यारियो उन्हनि खे, तमामु ज़रूरी आहे। इन ज़िंदगी भर जी माज़ूरी खां जेको आहे बचण जी कोशिशि कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे सिहतयाब करण जी कोशिशि कयो ऐं सुठो एजुकेट करण जी कोशिशि कयो। 5 ॾींहं अथव, अॼु खां उहा मुहिम स्टार्ट थी वई आहे। 5 ॾींहंनि ताईं इहे कैंप्स लॻल आहिनि, तव्हां वञी करे ॿारनि खे पोलियो जा कतरा पियारे सघो था। किरण, मां तव्हांजी ॻाल्हि खे सप्लीमेंट कंदुसि। सवेल बि इहे ॻाल्हियूं पियूं थियूं त पोलियो उन जा फुड़ा पियारणु तमामु ज़रूरी आहे। या मूं ज़िक्र कयो हल न त मुंहिंजी वाइफ आहे डॉक्टर नजमा, उहा बि पोलियो प्रोग्राम में कमु कंदी आहे। सही। सो उनखे जेके चैलेंजिस दरपेश ईंदा आहिनि उहे जेकॾहिं माना भई ॿुधाइजनि त माना डिस्कस कजनि त ॾाढा माना तव्हांखे हैरानगी थींदी। आमतौर ते असांजो जेको आम जेको व्यूअर आहे, जेको आम माण्हू आहे, उहो वरी बि ॿारनि खे पोलियो वैक्सीन जा फुड़ा पियारे थो, उहे वेलकम करे थो। उहे जेके टीम्स वञनि थियूं, कानियाणी कोई उन्हनि सां गॾु भाउ वञी ॿारनि खे जेके फुड़ा पियारनि था उन्हनि टीम्स सां कोऑपरेट कनि था। पर तव्हांखे माना ॿुधी माना सरप्राइज़ थींदो त जे वॾनि शहरनि में जेके वॾा पॉश एरियाज़ आहिनि उते त उन्हनि खे अचण बि नथा ॾियनि। उन्हनि जे जेके ठहियल आहिनि वॾा वॾा हाई राइज़िस जिते उहे रहनि था, तव्हां ॾिसो ॿिया जेके ईमार कॉम्प्लेक्स आहिनि, छा छा ऐं उन खां पोइ क्लिफ्टन डिफेंस वॾियूं सोसाइटीज़ आहिनि, उते उन्हनि खे एंट्री नथा ॾियनि। ऐं मूंखे परेशानी इहा थींदी आहे त ग़रीब जो ॿार त वरी बि माना पी वञे थो, उनखे पियारनि था, ज़रूरी आहिनि, ऐं अमीर माण्हू नथा पियारनि। त असांजी गुज़ारिश इहा आहे त उहे ईअं न सम्झनि त असीं जेकर ॿार खे पोलियो जा फुड़ा न पियारींदासीं या वञी कंहिं वॾी मशहूरु ऐं प्राइवेट हॉस्पिटल में पियारींदासीं त उहे के ॾाढा सुठा क्वालिटी वारा हूंदा। पोलियो जो जेका वैक्सीन आहे उहा साॻी आहे, उते पैसा ख़र्च करे वञी पियारनि था। उन खां बहितर आहे त जेका उन्हनि खे डोर स्टेप ते सर्विस मिले थी उहा अवेल कनि। ऐं पंहिंजो हिकिड़ो त इहो ॿियो आम तासिर जेको आहे असां वटि त पोलियो वैक्सीन जे ख़िलाफ़ु ॾाढी प्रोपेगेंडा कई वई। इहो चयो वियो त बाबा हिन में असांखे इहे यहूद नसारा जेके आहिनि असांखे अहिड़ी दवा था मिलाए पियारनि जंहिंसां माण्हुनि जी फैमिली प्लानिंग थी वञे, ॿार पैदा थियण जी जेका सलाहियत घटिजी वञे, इहा जेका प्रोपेगेंडा कई वेंदी आहे कुझु धुरियुनि जे तरफ़ां। उन्हनि खे इहो ॿुधायो त तव्हांखे जेकॾहिं यहूद ऐं नसारा जेकॾहिं इहो कुझु करिणो हुन त उन्हनि जे जेको आहे मैन्युफैक्चर्ड कंपनियुनि जे जेके मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स आहिनि उन में बेवरेजिस बची था वञनि, उन में ई तव्हांखे पियारे छॾींदा न भला, पोइ तव्हांखे पेप्सी में विझी पियारे छॾे, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? न आहे न। असां वटि काफ़ी इंतिहा पसंदि माण्हू आहिनि, मां नथो चवां मज़हबी माण्हू ॾाढा सुठा हूंदा आहिनि, छो जो पोइ कंहिं न कंहिं ख़ुदा खे त मञनि था न। मां चवंदो आहियां त जेको कंहिं ख़ुदा खे मञे थो, कंहिं ख़ुदा खे मञे थो उहो सुठो हूंदो आहे, बजाए हिन जे जेको बेदीन हुजे। बेदीन बेगुरो कंहिं कम जो न हूंदो आहे, कंहिं न कंहिं ॻाल्हि जे पोयां आहे त माना उनखे उन वास्तो ॾेई मञाए बि सघिजे थो। सो मज़हबी माण्हू ख़राबु न हूंदा आहिनि, पर मज़हब जे नाले ते जेके शिदत पसंदी कनि था उहे उन्हनि त अजीब अजीब प्रोपेगेंडा कई, बाबा इन में हराम शयूं था अचनि, हिन में नापाक शयूं, हिन में भोले जो यूरिन शामिल आहे, हिन में हीअ आहे, हुन में हू आहे। पर वरी पोइ उन्हनि जे ॾिसजे त इहे जेके मज़हबी धुरियूं आहिनि इहे पाण बि पोलियो जी वैक्सीन जा इहे ड्रॉप्स पीअनि था, पोलियो वैक्सीन कराइनि था। छो जो उन्हनि खे सऊदी अरब वञिणो आहे, उमिरो करिणो आहे, हज परफॉर्म करिणो आहे, उनजे लाइ उहे लाज़मन वञी पोलियो जी वैक्सीनेशन जो सर्टिफिकेट वठंदा, उहे पीअनि था। पर उन्हनि जा जेके फॉलोअर्स आहिनि या उन्हनि मज़हबी अॻुवाननि जा रिलीजियस जेके लीडर्स आहिनि उहे उन्हनि खे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असांजा ॿार माज़ूर थींदा। ऐं उहा तकलीफ़ उन माण्हू खे महसूसु थींदी जंहिंजे फैमिलीअ में कंहिं ॿार खे पोलियो थियो हुजे। अनफॉर्चुनेटली असां इहे केसिस आहिनि असांजी पंहिंजी फैमिलीज़ में असां ॾिठो आहे त नंढा ॿार हुआ, अॼु खां 25 साल 30 साल अॻे उन वक़्त में पोलियो जी ख़बर न हुई माण्हू खे, ऐं उहे माज़ूर थी विया ॿार। उहा ॿी ॻाल्हि आहे त उन्हनि ॿारनि पंहिंजी क़ाबिलियत जे ज़ोर ते दुनिया में पंहिंजे पाण खे मंझरायो, पर उहा माज़ूरी उन्हनि सां गॾु हमेशह रही। बिल्कुलु सर। सो हिकिड़ी इहा जेका ॾाढी इंपॉर्टेंट तव्हां मैसेज ॾिनो आहे त मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त असांजा जेके सभई तबका आहिनि उन्हनि खे इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे त पोलियो जी वैक्सीन खे इग्नोर न कनि ऐं ॿारनि खे ज़रूरु पियारनि। इन जे करे जो जेकॾहिं को नथो पियारे त उहो न रुॻो पंहिंजे ॿार जे लाइ ख़तरो थो पैदा करे, पर पूरे मुल्क जे लाइ थो करे, ऐं पूरे मुल्क जे लाइ ख़तरो पैदा नथो करे। छो जो पोलियो वायरस जेकॾहिं हिकिड़े ॿार खे आहे त हिन मक़सदु आहे त तव्हांजी सोसाइटी खे आहे, सॼे शहर खे आहे, ऐं जे तव्हांजे सॼे शहर खे आहे त माना पूरे मुल्क खे आहे, जे पूरे मुल्क खे आहे त माना रीजन खे आहे। पोलियो बीमारी खे ख़तमु करिणो आहे पाण खे, बल्कि जेका बि बीमारी आहे, बीमारी
उन खां वधीक बुछड़ाई कान्हे का। सही, सेहतमंद इंसान सेहतमंद मुआशरा ई तरक़ी कंदा। बिल्कुलु कनि था। ऐं अॼुकल्ह जेके हालात आहिनि असां वटि, तव्हां ॾिसो था डिफरेंट तरह जूं वबाऊं अची रहियूं आहिनि ऐं छा छा असांखे रोज़ ॿुधण में ईंदो आहे न्यूज़ ते, सोशल मीडिया ते। सो एहतियात करणु असांजे पंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं असां अॼु अहद कयूं त असांखे पंहिंजे ॿारनि खे पोलियो जो ड्रॉप्स पियारणा आहिनि, असांखे ॿिए खे बि ॿुधाइणो आहे, असांखे पंहिंजे फैमिली फ्रेंड्स खे बि ॿुधाइणो आहे, असांखे पंहिंजे फ्रेंड सर्कल खे बि ॿुधाइणो आहे त इहे केतिरा ज़रूरी आहिनि। इन्हनि खे तव्हां कॾहिं इग्नोर नथा करे सघो। तव्हां ॿी वैक्सीन में थोरो डिले करे सघो था, पर पोलियो जा जेके ड्रॉप्स आहिनि इहे तव्हांखे टाइम टू टाइम लाज़मी पियारणा आहिनि। ईअं ई मूंखे यादि अचे थो त मुंहिंजी हिकिड़ी स्कूल फ्रेंड हूंदी हुई, उरूसा हुनजो नालो हुयो, अॼुकल्ह कॉन्टेक्ट खां आउट आहे। मुंहिंजी फ्रेंड पेरनि खां थोरो माज़ूर हुई, हली न सघंदी हुई ऐं उन टाइम जेको आहे स्कूल में मूंखे चङी तरह यादि आहे हो मंडकाए हलंदी हुई। त मां उन खां पुछियो हुयो हिकिड़ो दफ़ो त उरूसा तुम इस तरह क्यों चलती हो, तुम्हारे पाँव में कोई चोट लगी थी, तुम्हारा कोई ऑपरेशन हुआ था जो ख़राब हो गया? त बेचारन वांगुर चई बचपन में मुझे अम्मी अब्बू ने पोलियो ड्रॉप्स नहीं पिलाए थे, इस वजह से मेरे साथ ये मसला हुआ था। फिर जब उनको गाइड किया गया, जॾहिं उनखे गाइड कयो वियो ऐं उनखे पोलियो जा ड्रॉप्स पियारिया विया त बाक़ी त हू अलाह जो शुक्र आहे उनखे कंहिं क़िस्म जी माज़ूरी न थी वई, पर सॼी ज़िंदगी जे लाइ हुन वेचारी जो पेर माज़ूर थी वियो। तंहिंजे करे हर 5 सालनि जी एज ताईं जेको ॿारु आहे उनखे हर वार पोलियो जी जेको माना फुड़ा पियारणु घुरिजे। जॾहिं कैंपेन शुरू थी थिए त हर दफ़े उन्हनि खे पियारजनि जेसिताईं 5 सालनि जो ॿारु। बिल्कुलु आहे। त कॉल बि वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी जी वाह, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? पोलियो जे बारे में ॿुधायो विया, साईं खे सलाम कयूं था असां। जी जी जी, वालेकुम सलाम। असां मूं वटि बि घर में 3 ॿार आहिनि, हिकिड़ो मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजी नूंहं आहिनि, उहो बि पोलियो में कमु कंदियूं आहिनि, सुबुह खां वठी अञा ताईं कोन आया आहिनि ॿारनि खे पोलियो पिया पियारीनि। सही, सुठो कमु था कनि, बिल्कुलु सुठो कमु था कनि। अदा मुंहिंजी वाइफ कमु कंदी आहे, उहा कॾहिं कॾहिं आख़िर में मीटिंग करे डिप्टी कमिश्नर ऑफिस में राति जो 10 बजे बि ईंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु साईं। ॿियो अर्ज़ु ते मूंखे तव्हांजे प्रोग्राम अमां तव्हांजे प्रोग्राम में सम्झायो कापी कल्चर, महिरबानी करे इहो त तव्हांजे तरफ़ सां मां चयो कापी कल्चर ॾाढो हले पियो अॼुकल्ह, 5 खां 6 खां इम्तिहान रहे ते 9 जा, पर एॾो कापी कल्चर सिंध में हले थो, एॾो त माना हिननि खे आख़िर सिंध सां को प्यार ई कोन्हे, ॿारनि खे त तबाह बर्बाद करे छॾींदा। उनजा माउ पीउनि खे मां वञी सम्झायो तव्हां त ॿारनि जो कारोबार पिया कयो, इन खां तव्हां त ॿारनि खे को इहो नशो वठी ॾियो, तव्हां त हुनखे ज़ुल्म था कयो ॿारनि सां, माना पेरेंट में पुछायो कागज़ खयो हुनजे लाइ। सही, इहो बि वाकई हले थो। इहो बि मां सोशल मीडिया ते वीडियोस कुझु वायरल थियूं आहिनि जेके मां ॾिठियूं आहिनि। ॾाढो दुख थिए थो, ॾाढो दुख थिए थो, असांखे ॾाढो दुख थिए थो। इलाही माण्हुनि खे आउं सम्झाए ॿाहिरि हुनजा पुट दोस्त पीउ माउ उन्हनि जा माना हेल्प पिया कनि, हुनखे झलण वारो सोचो तारी लॻल उनजे बावजूद को हुनखे झलण वारो कोन्हे। अॼु यकीन कयो मां न्यूज़ पेज सां मूंखे यादि कोन थो अचे अलाए कहिड़े शहर जी वीडियो वायरल थी आहे हिकिड़े न्यूज़ चैनल ते, उन में ॿारनि वटि मोबाइल्स हुयूं ऐं व्हाट्सएप ते उन्हनि खे पर्चा उहो सॼो कॉपी वेठा था कनि, टीचर्स उते घुमनि वेठा था। पूरे सिंध जा पूरे पाकिस्तान में इहो हाल आहे। सिंध खे आख़िर बर्बाद करण जे लाइ माना वॾेरा काहे पिया आहिनि, माना सिंध में माना सभु जेके बि हुजनि अनपढ़ियल हुजनि असां हुजूं सभु कुझु, माना बुरी ॻाल्हि आहे तमामु। वरी महिरबानी भाउ, थैंक यू सो मच, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। असांजो हूअं ई बि जेको आहे पढ़ाई जो निज़ाम ॾाढो दरहम भरम लॻो पियो आहे, वरी कॉपी कल्चर जेको हींअर जेका भाउ ॻाल्हि कई त सर इहा त ॾाढी आम थी वई आहे। मुंहिंजो नंढो आहे पहिरियों नंबर पुटु आहे, हुन खां पोइ ॿियो जेको ॿियो नंबर नंढड़ो आहे उन नालो आहे वासिब। सो हिकिड़े ॾींहुं चयईं त काश मां फिनलैंड में पैदा थिया हा, त मुंहिंजो छो? चयईं उतां जो एजुकेशन सिस्टम सुठो आहे। त मूं चयो त कीअं? चई तव्हां यूट्यूब वग़ैरह ऐं गूगल वग़ैरह इस्तेमालु न कंदा आहियो? मूं चयो हा डेफिनेटली। चई तव्हां ॾिसो दुनिया में बहितरीनु एजुकेशन सिस्टम किथे आहे? फिनलैंड में आहे। फिनलैंड में 7 सालनि खां पहिरीं त ॿार खे स्कूल में दाख़िली कोन था कनि, उन जी एज हूंदी आहे, उनखे चवंदा आहिनि त बाबा 7 सालनि ताईं त ॿारु इंजॉय करे, उन खां पोइ उनखे स्कूल में दाख़िल था कनि त उते स्कूल वारो माहौल ई कोन हूंदो आहे, उते डी स्कूलिंग हूंदी आहे, उते सुठो माना फस्ट क्लास कमरो हूंदो आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत उनजो माहौल हूंदो आहे, उन में सभु शयूं हूंदियूं आहिनि, दुनिया जहान जा इक्विपमेंट्स हूंदा आहिनि, उन्हनि वटि टैबलेट्स हूंदियूं आहिनि, को वेठो आहे, को लेटियो पियो आहे, को बीठो आहे, के स्टूल ते वेठो आहे, को कुशन ते वेठो आहे, पंहिंजे तरीक़े सां वेठा आहिनि, ऐं घर वारो माहौल या सुठो माहौल था ॾियनि, उनखे गेम्स कराइनि था, उनखे ॿार वठी था वञनि, आउटडोर में उन्हनि खे शयूं ॾेखारीनि था, प्लांट्स ॾेखारीनि था, एनिमल्स ॾेखारीनि था, ऐं उते एग्ज़ाम कोन थींदा आहिनि,
उते ॿार जी जेका आहे टेस्ट ईअं थींदी आहे IQs level पढ़ाई में ई हूंदो, हुनजी जेको ख़बर हा। पवंदी आहे उहा असेसमेंट थींदी आहे ऐं उन खां पोइ उनखे नेक्स्ट लेवल ते प्रमोट कंदा Promote छॾनि कंदा आहिनि, चई हीअ सही। सॼी जेका आहे ठिड़क ठगी आहे हीअ पेपर वेपर कुझु कोन्हे को इहो त हरू भरू जेको आहे माण्हूअ खे क़ैद करे छॾिणो आहे कंहिं जाइ ते त माना ॿार जूं ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजो त माना अॼु ही इज़ हार्डली मुंहिंजे ख़्याल में 9 years अच्छा, त माना इहे माशाल्लाह। ॿारनि जेके ॾिसनि था हाणे तव्हांजो जेको एजुकेशन सिस्टम आहे उन ते वेठा रड़ियूं कयूं भई चीटिंग पई थिए उहो थिए पई हाणे ज़ाहिर आहे त तव्हां ज़हर इंजेक्ट पिया था कयो पहिरीं ॻाल्हि सिस्टम सॼो ख़राबु पर चलो भई जेके इहो सिस्टम ई आहे त इन में तव्हां ज़हर इंजेक्ट त पाण था कयो ऐं इन में चइजे त रुॻो को हिकिड़ो एलिमेंट आहे छा सॼी सोसाइटी इन्वॉल्व आहे मूं हिकिड़ो कमेंट कयो हुयो त 9 ऐं 10 जे इम्तिहाननि खे एतिरो छो था प्यारियो जो सभु पर्चा आउट थी था वञनि सो माना असांजो इम्तिहान ई आउट थी वियो आहे न जहिड़ो सफ़ा नशे हुजे को सफ़ा शराबी हुजे सही था चओ अॼुकल्ह वरी हिकिड़ो ड्रामो पियो थो हले उर्दू कंहिं चैनल ते मां नालो न खणणु चाहींदसि न ड्रामे जो न चैनल जो उन में बि माशाल्लाह हिकिड़ी ज़बरदस्त शइ ॾेखारी अथनि उहा इहा ॾेखारी अथनि जो डॉक्टर थियणु चाहे थो छोकिरो पर हर दफ़ा मतिलबु फेल थी थो वञे त पेरेंट्स बि डॉक्टर अथसि हाणे चवनि था त भई डॉक्टर त थिए न असांजी न त नसल कीअं अॻिते वधंदी जो डॉक्टर न हुजे त उनखे डिग्री ख़रीद करे था हा त इहो सेखारियो थो वञे माशाल्लाह सां इहो सेखारियो थो वञे त तव्हांजो ॿारु जेकॾहिं फेल थिए थो त इट डज़ंट मैटर वी हैव मनी वी हैव पावर्स सो गो एंड अवेल योर डिग्री मतिलबु इहो कहिड़े क़िस्म जो मैसेज आहे सर असांजी सोसाइटी खे मज़ीद ख़राबु करिणो आहे इहो त मतिलबु माशाल्लाह तव्हां बि ड्रामा लिखिया आहिनि मुंहिंजे ख़्याल सां तव्हां कोई अहिड़ो मैसेज न ॾिनो हूंदो जेको असांजी यंग जनरेशन उन मां ख़राबु थी हुजे असां त ख़ैर यंग जनरेशन खे ख़राबु नथा कयूं असां चवंदा आहियूं त पोड़ा ख़राबु थियनि असुल ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं वॾा सही थींदा मतिलबु कंहिं लाइन ते ईंदा त यंग जनरेशन पाण ई ठीकु थी वेंदी सो असल में ज़िमेदार उहे माण्हू आहिनि जेके यंग न आहिनि जेके ओल्ड आहिनि ऐं तव्हां अक्सर ॾिसंदव त कापीअ खे या चीटिंग खे इनकरेज सोसाइटी जा माना एल्डर पर्सन ई था कनि सीनियर सिटीज़न मुजरा था कनि हाणे इहो आहे त इहो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे ऐं हर ॻोठ में हर शहर में जिते जिते बि हाई स्कूल आहे जिते बि एग्ज़ाम थियनि था उते इहे सभई मीन्स ऐं जेके ज़रिया आहिनि बंदि कराइणु घुरिजनि ऐं इहो को मसइलो कोन्हे को उन ॾींहं ते तव्हां माना सभिनी मज़हबी त्योहारनि ते आशूरनि में ॿियनि ॾियारनि ते का VIP मूवमेंट थिए थी तव्हां जेमर्स लॻायो था ऐं इहो बंदि कराए था छॾियो पंहिंजो WhatsApp वग़ैरह तव्हांजी सोशल मीडिया बंदि थी उन ॾींहं ते इम्तिहाननि जे ॾींहं में इहो बंदि कराए छॾियो उन ख़ासि एरिया खे जेको सो तव्हां पंहिंजो कॉर्डन ऑफ कयो उनखे उन खां पोइ तव्हांजी पंहिंजो थोरी सख़्ती हुजे त इहो एॾो को मसइलो कोन्हे को सर हिते असां वटि त माशाल्लाह सां न चवंदा आहिनि न प्लेट में रखी हर शइ असांखे मिलंदी आहे ऐं उहा मिली आहे नेट जे थ्रू असांखे प्लेट में हर शइ मिली आहे असां वटि नेट ईअं फ्री आहे ॼण अलाए छा हुजे मतिलबु को फ्री में विरहाइजे थो छा आहे एॾा त MBs असांखे फ्री में मिलंदा आहिनि पैकेजिस आहिनि डिफरेंट शयूं आहिनि ॿाहिरनि मुल्कनि में तव्हांजो नेट पैसनि सां थो हले पियो यानी तव्हां कलाक यूज़ कंदव तव्हांखे कलाक पे करिणो आहे तव्हां वटि जेके डेटा पैकेजिस आहिनि उहे तव्हांखे कलाक या अधु कलाक जे हिसाब सां ॾिना वेंदा हिते असां पंहिंजो पाण खे पाण ख़राबु था कयूं पिया असां पंहिंजे ॿारनि खे उहे फैसिलिटीज़ ॾियूं था असां ॿारनि खां बेज़ार थी विया आहियूं अॼुकल्ह पैदा कयूं था पर असां पंहिंजी ज़िंदगी मां पंहिंजे ॿारनि मां पाण बेज़ार थियणु शुरू थी वेंदा आहियूं जंहिंजे करे असां ॿारनि खे टैबलेट्स ॾींदा आहियूं जंहिंजे करे असां ॿारनि खे अहिड़ा डिफरेंट गैजेट्स ॾींदा आहियूं त तव्हां वञी हिकिड़े कमरे में बंदि थी वञो जेको करिणो अथव कयो असांखे पंहिंजी जाइ ते छॾे ॾियो पोइ असां पोइ चाहे उहो शॉपिंग कयूं ऑनलाइन चाहे कंहिंसां गपशप कयूं चाहे कंहिंसां बुराई कयूं ससु नूंहं जो झेड़ो हुजे मतिलबु असां उन्हनि शयुनि खे वधीक इंजॉय कंदा आहियूं असां इहो कोन ॾिसंदा आहियूं त असांजो ॿारु अंदरि कमरे में वेही एक्चुअली करे छा थो ऐं इहो ॾाढो ट्रेंड थी वियो आहे बिल्कुलु असल में ॿार खे तव्हां रीडिंग जी आदत न ॾिनी हुनखे हथ में किताबु कोन ॾिनो ऐं पाण खे हुनखां छॾाइण जे लाइ हुनखे टेबलेट या गैजेट का बि ॾेई छॾी कोई सर सभिनि खां वॾी ॻाल्हि नंढड़ो ॿारु जंहिंजी लर्निंग जी एज हूंदी आहे जेको पढ़णु सिखणु शुरू कंदो आहे उनखे असां कलमो न पढ़ाईंदासीं असां उनखे का आयत न पढ़ाईंदासीं असां उनखे मोबाइल ॾींदासीं त तूं पोयम्स वेही यादि कर ऐं तूं पोयम्स ॾिसी इंजॉय कर ईअं न त असां उते का सूरत हलाए छॾियूं को कलमो हलाए छॾियूं उन मां बि ॿारु लर्न करे सही ॻाल्हि आहे केतिरा असां मॉडर्न थी विया आहियूं न सर न असां मिसयूज़ था कयूं रिसोर्सिस जो जेके रिसोर्सिस असांखे मिलिया आहिनि उन में न रुॻो उहे रिसोर्सिस पर जेको वक़्तु उहो वॾो रिसोर्स आहे न असल में त टाइम इज़ मनी
तव्हांजो टाइम ई वॾी जेका असां क़ीमती शइ आहे उहो ई पैसा आहिनि, उहो ई, छो जो ज़िंदगी आहे ई टाइम न। भई सही ॻाल्हि, माण्हू 25 सालनि जो आहे, नेठि 30 सालनि जो थींदो, नेठि 60 सालनि जो थींदो, पर इनखे कैलकुलेट कंदो टाइम में, ॾींहंनि में, सेकेंडनि में, हफ़्तनि में, तव्हां जो इनखे कैलकुलेट ईअं कंदा आहियो न, उहो आहे तव्हांजी ज़िंदगी। भई सारी ॻाल्हि, अॼु तव्हांखे हिते इंटरव्यू में अची मूं 2 कलाक ॾिना आहिनि, त मूं माना तव्हांखे 2 कलाक पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे। सही ॻाल्हि, ठीकु आहे, साॻे टाइम ते तव्हां हिते 2 कलाक सर्व कयो आहे हिन चैनल ते, त तव्हां 2 कलाक हिननि खे पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे। बिल्कुलु ॾिनी आहे। त हाणे इहा असांजी माना असां वटि आहे इहा मिल्कियत, ऐं उहा असां ईअं था ज़ाया कयूं। त हिकिड़ो त हर उन फज़ूल शइ में जेका प्रोडक्टिव न आहे, जंहिंमां असांजी लर्निंग कोन थी थिए, मज़ो अचे थो। अजायूं सजायूं जेके असां ॾिसूं था वीडियोस ख़ासि तौर ते, उन में ॿियो कुझु कोन्हे, को चुगलखोरी आहे, गॉसिप्स आहिनि न, तव्हां हुनजी गिला हुनजी गिला, तव्हां माना ॾिसंदो न अक्सर वीडियोस जा जेके थंबनेल्स हूंदा आहिनि उन्हनि ते लिखियलु हूंदा फलाणे जी तलख़ाख़ स्टोरी, फलाणे जो ब्रेकअप थी वियो, फलाणे जो ब्रेकअप थी वियो, फलाणे सां शादी कीअं कई, फलाणे खे सुहाग रात ते कहिड़ो तोहफ़ो ॾिनो, अहिड़े क़िस्म जूं मश्करियूं बि थियल आहिनि। ऐं माण्हू वटि तमामु घणो टाइम आयो ॾिसण जे लाइ। ऐं उन खां पोइ इहा इंफॉर्मेशन जेकॾहिं फ़र्ज़ु कयो कंहिं माण्हू खे चइजे त बाबा तोखे हलणो आहे कंहिं सुठे फोरम ते जिते हली तूं ॻाल्हाए 2 मिंट फज़ील सां कंहिं बि मामले ते, त उहो कोन ॻाल्हाए सघंदो, छो जो हुनजे मग़ज़ में भरियल ई उहे स्कैंडल हूंदा न, उहे शयूं हूंदियूं न, त तव्हां हुनखे चङे फोरम ते विहारे बि नथा सघो, कंहिं कचहरी में नथा विहारे सघो। पोइ इन जे करे उन्हनि वटि सिर्फ़ु गॉसिप्स आहिनि, माण्हुनि वटि ईअं कोन्हे को त इहो ख़वातीन सां आहे, मर्दनि सां बि ईअं आहे। बसि सर अल्लाह सां हिदायत ॾिए सभिनीनि खे। ऐं जेको आहे मां त हमेशह दुआ कंदी आहियां त सोशलाइज़ थियो, पंहिंजो पाण खे बि सोशल कयो, पंहिंजे ॿारनि खे बि सोशल कयो, पर हिकिड़ी हद ताईं जंहिंमें ॿारु सिखे बिगड़े न। थैंक यू सो मच सर, तव्हां आया, ॾाढी ख़ुशी थी एतिरे अरसे खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी, कचहरी करे ॾाढो इंजॉय कयोसीं। कोई मैसेज जेको तव्हां ॾियणु चाहियो? इन मैसेज जेके ईंदा आहिनि वॾा माण्हू ॾींदा आहिनि। बसि मां पंहिंजे साईं जो, मुंहिंजो जेको मेंटर आहे साईं नागपाल साहिबु, उहे चवंदा आहिनि त ॾुख ज़िंदगी जी वॾी हक़ीक़त आहे, पर हमेशा खुश रहो, खुश रहने की कोशिश करो। बिल्कुल, थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच शोभी भाई। आपका मनकबत आज रह गया क्योंकि बातें बहुत लंबी हो गई। इंशाल्लाह कल और जिंदगी रही तो आपसे मुलाकात करेंगे। आपने कुछ बोलना है आज के हवाले से? चले, थैंक यू सो मच जी। व्यूअर्स, बस बीने में एतिरो ज़रूरु चवणु चाहींदसि त तव्हांजे घर में कोई बि पखी आहे, कोई बि जानवर आहे, त ख़ुदा जे वास्ते उन्हनि जो ख़्यालु कयो, उन्हनि जे पाणी जो तमामु ख़्यालु कयो, ऐं जेके पखी जेके तव्हां पिंजरनि में क़ैद करे छॾिया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो। आज़ादु कंदा त अल्लाह साईं तव्हांखे हुनजो अजर बि ॾींदा, सवाब जो कमु कयो, नाहक न कयो, ऐं ॿारनि खे पोलियो जो ड्रॉप्स लाज़मी पियारियो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।